तव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सारंग जोए पारां अवां समूरनि आयल महिमाननि खे भलीकार। अॼु सिंधी अदबी संगत कराची जी समूरनि शाखुनि पारां सिंध जे तमामु वॾे ॾाहे आलिम, मुफ़क्किर, तालीमदान, फ़लसफ़ी, सूफ़ी साईं अलामा काज़ी जी वरसीअ जे मौक़े ते हिकु सेमिनार कराए रहिया आहियूं। अचो त अव्हां खे सेमिनार तरफ़ वठी हलूं। जावेद शेख खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अलामा काज़ी ते पंहिंजो पेपर करणु। जावेद शेख ऐं मोहतरमा मैडम हमीदा भांगरो खे गुज़ारिश कंदुसि त पाण मथे अची स्टेज ते पर हमीदा भांगरो। अलामा आया काज़ी सिंध जो आला ऐं सुजाग ज़हन। अलामा आया काज़ी इमदाद अली काज़ी जो शुमार सिंध हिंद न पर एशिया बल्कि एशिया भी न दुनिया के वॾनि मुफ़क्किरनि मारूफ़ ऐं मक़बूल शख़्सियतुनि में थिए थो। सिंध जो आला ऐं सुजाग ज़हन हुयो जेको हिकु ई वक़्तु तमामु घणनि इल्मनि जो ॼाणू हुयो। दलील खे इहो चइजे त अलामा साहिब खे नज़र फ़लसफ़े, साइंस, आर्ट ते मलको हासिल, उन खां अलावा दर्स तदरीस ऐं इंतिज़ामी उमूर ऐं उसूलनि खां घणो बाख़बर हुयो। संदसि रोज़ानी जी कचहरियुनि, लेक्चरनि ऐं अमली ज़िंदगी मां संदसि दावत माण्हुनि ते मुयसर थी। खेसि मशरिक़ी तौरु मग़रिबी इल्म, अदब ऐं क़दरनि जी काफ़ी ॼाण हासिल हुई। शख़्सी हवाले सां हू हिकु बावक़ार, बाकिरदार, बाउसूल, बामुरवत, बाख़ुलूस इंसान दोस्त, मज़हबी रवादार, इल्मदद दोस्त, सलीक़ेमंद, ख़ुददार ऐं सचो खरो सिंधी मुस्लमान हो। काज़ी साहब हमागिर शख़्स जो मालिक ऐं ख़ानदानी माण्हू हो जेको अयाजी जे जुमिले उसूलनि, क़ाइदनि ऐं क़ानूननि खां न रुॻो चङीअ जी बाख़बर हो पर बाअमल बि हो। संदसि दुनियावी इल्मनि, डिग्रियुनि जी हासिलात पुठियां नौकरियूं ऐं माल कमाइण न पर हक़ खे ॻोल्हणु, सम्झणु ऐं हक़ ताईं पहुचणु हुयो। शायदि इहो ई सबबु हुयो जो नंढे वईअ खां ई हक़ खे हासिल करण लाइ पंहिंजूं हाणे सलाहियतूं सरफ़ कयाई। अलामा साहब चोटीअ जो आलिम, मुफ़क्किर, मुक़र्रिर, मुसनिफ़, मुनसिफ़, मुअल्लिम ऐं मुंतज़िम हुयो। उन बावजूद संदसि शख़्स जा ॿिया बि केतिरा ई रोशन पासा आहिनि। हू सभई सिफ़तुनि जो अकेलो मालिक हो। संदसि दौर में सिंध जा वॾा ऐं क़ाबिल माण्हू फैज़ाब थियण लाइ अलामा साहब जे इर्द गिर्द ईअं फिरंदा रहंदा हुआ जीअं पोपट गुलनि मथां उॾारियूं कंदा आहिनि। हू सिंध जो सुहिणे अदन जो शाह गुल हो जंहिंजी ख़ुशबू तां क़याम क़ाइम ऐं दाइम रहणी आहे। पर सगीर जे केतिरनि ई वॾनि नालनि मौलाना अब्दुल कलाम आज़ाद, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, इब्राहिम जो एके भोई, जीएम सैदरन, आला पाए जे स्कॉलर, संदसि दाह ऐं डाम वारी फिक्री वाड़ीअ मां फुटल गुलनि जो वास वरतो हो। साईं जीएम सईद त खेसि पंहिंजो ज़हनी उस्ताद तस्लीम कंदो हो। काज़ी साहब मुस्लिम ठाट रखंदड़ जदीद सूफ़ी हुयो। संदसि दाहती रसाईअ खे आम माण्हू न पर ख़ासि तवांदो ई पहुची सघे थो। उन करे जो हू मज़हब, साइंस ऐं फ़लसफ़े जी महारत रखंदड़ हो। क़ुरान पाक खे सम्झण लाइ अरबी सिखी, रुॻो ॻोइटे खे पढ़णु सम्झण लाइ जर्मन ॿोली सिखी। पाण रुॻो ॿियनि ॿोलियुनि खे पढ़ंदो ऐं सम्झंदो हुयो पर गैर सिंधियुनि खे बि सिंधी ॿोली सिखी। पोइ शालत खे पढ़ण पढ़जण जी नसीहत मुंहिंजो इल्म अदब जो मथाछिड़ो मुतालो कंदड़ शख़्स अलामा साहब खे पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे सघे थो। हुनजे तस्लीम ते ॻाल्हाइण लाइ न रुॻो ॼाण हासिल करण जी ज़रूरत आहे पर मशरिक़ खां वधीक मग़रिब जो इल्म जी ॼाण ज़रूरी आहे। काज़ी साहब जे इल्मी अक़ली क़ाबिलियत जी साराह संदसि अरबीअ में तालीम ॾींदड़ उस्ताद शेख गोमा बि खुलीअ दिलि सां कई हुई। हिकु उस्ताद जो पंहिंजे शागिर्द लाइ चयल एज़ाज़ी जुमिलो काज़ी साहब जी दाहत जो वाज़िब ऐं तारीख़ी सबूत आहे। हिकु स्कॉलर या आम माण्हू जी तारीफ़ पंहिंजी जाइ ते पर उस्ताद पारां तारीफ़ करण जो मतिलबु त ॼाणण वारे शख़्स उस्ताद खां बि वधीक क़ाबिल ऐं मानाइती आहे। हिन क़िस्म जो एज़ाज़ वरले कंहिंखे नसीब थींदो आहे। काज़ी साहब लाइ पंहिंजे उस्ताद जा तारीख़ी चयल जुमिला हिन तरह आहिनि त काज़ी साहब मूंखां अरबी सिखी ऐं आउं ऐं इस्लाम सिखियुसि। वाह सिंध तुंहिंजा भाग। हिकु अरब साधू इहो एतिराफ़ थो करे त मूं काज़ी साहब खे अरबी ॿोली सेखारी ऐं हुन मूंखे सही इस्लाम सेखारियो। अरब मुल्क जितां इस्लाम जी इर्तिका थी, अरब जेके इस्लाम ऐं अरबी ॿोली जा ख़ालिक मालिक आहिनि उन्हनि खे हिकु सिंध जा दीन इस्लाम बहितर नमूने सम्झायो। इहा ॻाल्हि सिंध वारनि लाइ केॾी न फ़ख्र जी ॻाल्हि आहे। अलामा आया काज़ी जा सिंधी क़ौम ते कयल केतिरा ई अहसान हाणे तारीख़ जो हिसो बणिजी विया आहिनि। उन मां मुंहिंजी नज़र में सिंध जे क़याम लाइ कयल संदसि कावशुनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। विरिहाङे खां अॻु सिंध जे घाटीअ वारे शहर में क़ाइमु कयल सिंध यूनिवर्सिटी खे जंहिं अञा इर्तिका जा इब्तिदाई क़दम मस खयां हुआ त ॿाहिरि आलम जे तहसीबी ज़हन तहसीब जी तस्वीर सोरी जेके कराची खां निकाली ॾियारी।
अलीगढ़ यूनिवर्सिटी जहिड़े आला तालीमी इदारे मां मुस्तफ़ी थी आयल बि तासिब ऐं मुनाफ़िक़ खां पंहिंजो कलावादो कराए न सघियो, तॾहिं त चवंदा आहिनि इल्म अमल खां सवाइ बेकार आहे। यूनिवर्सिटी जे कराची शहर मां नेकाली ॾियण पुठियां वॾी दर्द कथा रखियल आहे, हुनखे बि छॾण मां को फ़ाइदो थियणो ई न आहे। अलामा काज़ी खे हुन निंदण की निमाणी नाले मात्र यूनिवर्सिटी जेका उन फ़क़ति सिंधी चंद स्कूलनि ऐं कॉलेजनि जा इम्तिहान वठंदी हुई, पंहिंजे मादरनी बणाइण लाइ हुन राति ॾींहुं हिकु करे छॾियो। हुन पंहिंजी महिनत ज़हानत ऐं जसाफ़ती सां महज़ इम्तिहानी माहौल मुहैया कंदड़ इदारे जे समाजी ऐं साइंसी इल्म अदब आर्ट इनकलाब ऐं सियासी शऊर जो शहर बणाए ॾेखारियो। उहो बि 12 सालनि अंदरि इहो यूनिवर्सिटी हुई जंहिं ते हली सिंधनि खां कसियल थियनि तालीम तहज़ीब तारीख़ ऐं तशख़ुस ईअं खणी चइजे त जुमिले सियासी समाजी शऊर मोटाए ॾिनो। हिन यूनिवर्सिटी असांखे ज़िंदगी गुज़ारण जा सभई उसूल ऐं अक़ीदा सेखारिया। उहे हासिलातूं फ़क़ति अलामा आया काज़ी जे महिरबानी महिनतुनि ऐं मुशक़तुनि जो नतीजो। काज़ी साहिब जदीद सिंध जो वॾो ॾाढो तकलीफ़ थियल हो, पाण बावसूं ऐं बामर ज़िंदगी गुज़ारे वियो ऐं पोइ तव्हां केतिरा ई आला मिसाल पेश करे वियो, जंहिं समूरे संदसि बेक़सार ॻाल्हियुनि जे सहुरे लिखे त हूं त दफ़्तर भरिजी वञनि। काज़ी साहिब खे पंहिंजी क़ौम जे आईंदे जो हमेशह फ़िक्र रहंदो हो, अक्सर सिंध ऐं सिंधियुनि जे मुस्तक़बिल मुतक़ सोच वीचार कंदो हो, संदनि कमियुनि कोताहिनि ऐं हालतुनि खे ॾिसी किथे किथे हुनजो बरहमल इज़हार बि करे विझंदो हो। हिकिड़ी जाइ ते लिखे थो त पंहिंजे असांजे सिंधियुनि जे लाइ त हीअ 20 सदीअ में कीअं कंदा, सनअत में न तिजारत में न वरी मंझंदि क़ौमी एको ऐं इताद उटलंदो हिक ॿिए लाइ हसद थधो साह भरे चवंदा हुआ, अबा आख़िर ही वञी ॻोठ वसाईंदा ऐं ॿाहिरां मां खीर मखण हाणे शहरी माण्हुनि खे पहुचाईंदा। अलामा साहिब जिन ॻाल्हियुनि मां सिंधियुनि जे एक एताज़ ऐं साड़ वारी ॻाल्हि अॼु बि हक़ीक़त जी घणी अक्कासी करे थी। असीं वाक़ई बि वॾे पैमाने ते तिजारत शुरू करे न सघिया आहियूं, जहिड़ी तिजारत गुलामी नागो सिंधी हिंदू कंदा हुआ। सनअतगिरी त अञा असांजे कल्चर जो हिसो बणिजी न सघी आहे, बाक़ी घणी न करे जो असां हाणे पंहिंजा शहर छॾे ॻोठनि खां ॻोठ कयूं। असां खोड़ सारनि एबन हूंदे 21वीं सदी में पेर पातो आहे। असां वटि सभु कुझु त न आहे, पर असां काज़ी साहिब सिंध प्रस्तनि जी पोटियल इल्मी शऊर ॿूटे मां वधी वॾे थी वियल वण जो फल ज़रूरु खाई रहिया आहियूं। असीं सिंधी पंहिंजे हासिलात में वॾड़नि जे बदौलत कंहिं क़दुरु पंहिंजे पेरनि ते बीहण लाइक़ थी सघिया आहियूं। असां बहरहाल आख़िर में थोरो वॾो हो हिकिड़ो भिटाई जो बेस पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। कनक टका पट काकोड़ी कनो जा कन चीर सदा वेन साम्हूं आशिक़ उथड़ हीर फसा ॾेई कन खे सारियाऊं शरीर जे फना थिया फ़क़ीर हलो तकनि बसूं तिन जा। महिरबानी। ऐं हाणे डॉक्टर पता जामणी साहब जो गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते प्रोफेसर वेदांत खे हिन प्रोग्राम में अचनि तकलीफ़ जहाँ जीव तां जल नाहे जाए जलण री, जहाँ जीव तां जल नाहे जाए जलण री ततीअ हल कान्हे वेले वेण। हाणे आउं साईं नज़ीर चंदा खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अलामा साहिब जी ज़िंदगीअ ते नज़ीर चंद। उहा ॿी ॻाल्हि आहे त ॻोठ में घटि रहिया, हैदराबाद में जावा, पर हुनजो फैमिली बैकग्राउंड पार्ट सां वास्तो रखंदो हो। ऐं उन्हनि जो जेको ब्रदर इन लॉ ख़ान बहादुर ग़ुलानबी काज़ी असांजे नाना जो दोस्त हो, या आफ्ताब काज़ी साहिबु, या इमाम अली काज़ी जस्टिस, या मुंहिंजो भाणजो जंहिं किताबु हिकिड़ो ई लिखियो आहे अंग्रेज़ी में, जस्टिस मुश्ताक अली काज़ी, उहो असांजो मुंहिंजो बि दोस्त हो, महिरबानी हो, वॾो बाबे जो बि हो। ऐं काज़ी साहिब सां पिणु मुंहिंजी हिकु दफ़ो मुलाक़ात थी अजीब सूरत हाल में। 1957 में कोटरी में स्पेशल सैलून हो, जंहिंमें गवर्नर मुश्ताक गुरमाणी ऐं डॉक्टर ख़ान साहिबु आयल हुआ, वज़ीर आला। ऐं काज़ी साहिब उते आया पंहिंजी समरी एक्सटेंड कराइण, त उते डॉक्टर ख़ान साहिबु मूंखे घुरायो ऐं काज़ी साहिब खे चई त दुआ कयो त नज़ीर चन्ना पाकिस्तान जो सदर थिए। ऐं गुरमाणी साहिबु हथु खयूं, उते एक्सटेंशन ॾिनी गुरमाणी साहिबु ऐं डॉक्टर ख़ान साहिबु अलामा साहिब खे। पर बदकिस्मती सां जॾहिं मार्शल लॻो अयूब खान वारो, त टिका खान हिकिड़े ऑर्डर सां सिंधी ॿोली खे ख़तमु करे छॾियो तइलीमी इदारनि में। ऐं जंहिं स्कूल में असां पढ़ंदा हुआसीं कोटरे हाई स्कूल में, त कुझु मुहाजिर छोकिरा नारा हणनि पिया सिंधी जे ख़िलाफ़ु। हिकिड़े असां हिकु ॿिनि सिंधी फेवर कयो, बहरहाल पोइ अलामा साहिबु इस्तीफ़ा ॾिनी हुन वाइस चांसलर तां, जेको हुननि खे मिलियल एक्सटेंशन। 1962 में वरी असां बुख हड़तालूं कराए, जंहिंमां मां ऐं मुंहिंजा 8 साथी हुआसीं, सिंधी ॿोली खे बहाल करायोसीं। अलामा साहिबु वॾा फ़िलासफ़र छा थिंकर हुआ, सो फ़िलासफ़र अखर थोरो मुख़्तलिफ़ थींदो। हिकिड़ा थिंकर हुआ जंहिंजे लेक्चर्स तमामु ज़बरदस्त हुआ ऐं इस्लाम ते वॾी हुननि जी स्टडी हुई। उन्हनि बर्नाड शाह ते बि जे किताब जे जवाब में इन सर्च ऑफ ब्राउन गर्ल किताबु लिखियो। उहा ॿी ॻाल्हि आहे त बर्नाड शाह को रिस्पॉन्स कोन ॾिनो, पर अलामा साहिबु इस्लाम जा वॾा मुबलिग़ हुआ ऐं उन्हनि वॾी तबलीग कई पूरे वर्ल्ड में, इंग्लैंड में रही।
ऐं शाह लतीफ़ जा वॾा पारखू हुआ। असांजो ॻोठ पाट शरीफ़ शाह जा पारखू तमामु घणा हुआ। असां नाना अब्दुल्ला चना, मुंहिंजे नानीअ मां बीबी ज़ीनत ऐं ख़ुदि आया काज़ी साहिबु, जेके ॻाल्हियूं कंट्रोवर्शियल बि थी वियूं, मिसाल तौरु सुर केॾारे खे असांजे पाट जा आलिम लतीफ़ जो शाइरी जो हिसो नथा सम्झनि। पोइ सही आहे ग़लति ते मां बहस नथो कयां। बहरहाल अलामा साहिबु हिकिड़ा ख़ूबसूरत शख़्सियत हुआ, जहिड़ो फ़ोटो में नज़र अचे थो। ऐं तसवुफ़ ते उन्हनि घणो ॻाल्हायो आहे। जॾहिं वाइस चांसलर हुआ, पहिरियां वाइस चांसलर न हुआ यूनिवर्सिटी जा, हे ॿिया वाइस चांसलर हुआ। पहिरीं AB हलीम हो, जॾहिं कराची में यूनिवर्सिटी हुई 51 में जॾहिं हली वई त अलामा साहिबु यूनिवर्सिटी खे जोड़ियो ऐं आगा ताजमान जहिड़े माण्हू खे रखियईं ऐं मोहम्मद संतुरुप जहिड़े खे डिप्टी रजिस्ट्रार ऐं मुंहिंजी मासी हूंदी मैडम आमना खमीसाणी ऐं जमील वास्ती अंग्रेजी सेक्शन इहो हलाईंदा हुआ। सो काज़ी साहिबु दीदा माण्हू सुञाणंदा हुआ ऐं वॾा आलिम हुआ। ऐं आख़िर में हुन जी ज़िंदगी तकलीफ़ सां गुज़री ऐं पहिरियों टंडो मोहम्मद ख़ान में रेजिडेंट मैजिस्ट्रेट थिया, जज ऐं रेजिडेंट मैजिस्ट्रेट। पोइ हू पंहिंजो खैरपुर में हुआ। ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधायां, जेका नीम ट्री बेत आहे, इहो बेत मीर इमाम बख़्श टालपुर जो आहे, जंहिंजो तर्जुमो कयो एलिसा काज़ी खैरपुर में। ऐं पोइ इख़्तिलाफ़ थी पियो, पोइ साईं छॾे लंडन हलिया विया। त काज़ी साहिबु जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थियनि था। ऐं असांखे ख़ुशी आहे त सिंधी माण्हुनि खे इहो अहसासु आहे त असांजे उन्हनि माण्हुनि खे अॻियां कनि जेके मिडिल क्लास जा माण्हू आहिनि। ज़रूरी कोन्हे त पीर हुजनि, सैयद हुजनि, मीर हुजनि, वॾेरा हुजनि, त उन्हनि जा असां वर्सियूं पिया मल्हायूं। अॼु जेको मां ॾिठो आहे त थोरा माण्हू तमामु, मां चाहियां थो, मूं बिन बख्शी खे बि चयो कल्ह त आए काज़ी जी त वर्सी वॾनि फंक्शन में PC होटल ऐं शेरेटन ऐं हिते हुते थियणु खपे। तव्हां पंहिंजूं शादियूं हिते था कयो, पोइ हिते छो था कयो? जॾहिं मां जहिड़े माण्हू 50 फंक्शन PC में शेरेटन में शेख मजीद सिंधी जलसा कया आहिनि, त तव्हां कराची असां मालिक आहियूं, त कराची सॼो असांजो आहे, रुॻो सचल थोरे ई। त असांखे उन तरह सां मिलाइणु खपे ऐं पूरी वर्ल्ड में आए काज़ी जी ॻाल्हि खे पेश करणु खपे। इहो ज़रूरी कोन्हे त 10 स्कूल आए काज़ी नाले करे छॾियो, 10 बेनज़ीर भुटे नाले करे छॾियो। नालनि सां छा थींदो आहे? तव्हां काज़ी जा जेके बुक्स आहिनि या लेक्चर्स आहिनि उहे पेश कयो। दिलचस्प ॻाल्हि आहे त काई साहिबु पाट ॻोठ कॾहिं न आया सवाइ बचपन जे। जॾहिं दादू वरी तकरीर बि डॉक्टर दाऊ कोटे लिखियलु साईं जी दाऊ कोटे पढ़ियलु आहे। पोइ हिकिड़े माण्हू मूंखे चयो त इहा छा ॻाल्हि आहे त पाट खे हुन ई न पिया कनि। मूं चयो वॾा माण्हू जेके आहिनि इन ॻाल्हि खां मथे हूंदा आहिनि। जीअं मोहम्मद अली जना क़ाइद अज़म झिरक ते कॾहिं न वियो ऐं काज़ी साहिबु पाट कॾहिं न आयो। हिकिड़ो इमाम खुमैनी हो जो कॾहिं वियो कोन खुमैन, पर खुमैनी नालो पाण सां गॾु रखियो अथई। त काज़ी साहिबु वॾो माण्हू हो, स्कॉलर हो। ऐं जॾहिं तकरीर कंदा हैदराबाद में त उते प्रोफेसर हैदर वरी चमचागिरी बि कंदा हुआ न, तंहिं चयो सर यू आर लाइट ऑफ द यूनिवर्स, यू आर लाइट ऑफ द वर्ल्ड, यू आर इमाम मेहदी। त काज़ी साहिबु चवंदा मां हक़ ऐं सच आहियां, छो जो हू सूफ़ी आहे। हुनजो मक़सदु इहो न हो त को नबी ऐं ख़िज़र आहियां, पर के चमचागिरी कंदा आहिनि उहे साईं खे अॻियां कंदा हुआ घणो। जीअं के पियो खिची वकालत न कर, पर हुन कई। अमा इल्सा खे सभु मदर चवंदा। प्रोफेसर अहमद काज़ी कब्ज़ो करे वेही रहियो उन्हनि जे जाइ ते। माना काज़ी साहिब जे मिराज खे वक़्तु अची वियो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त हिते मौजूदु आहिनि सीनियर, मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुमि, छो जो तव्हां यंग आहियो, तव्हांखे उन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर न हूंदी, पर मां आहियां या नूराइन साहिबु आहे, कुरैशी साहिबु मौजूदु आहिनि ऐं हिस्टोरियन आहिनि ऐं कुरैशी साहिबु दादू डिस्ट्रिक्ट जा आहिनि। त मां रिक्वेस्ट कंदुमि जीअं हिस्ट्री ते लिखनि था वञूं ते क़ौमी तारीख़ ते आए काज़ी ते तमामु घटि लिखियो वियो आहे। ख़ाली मुश्ताक काज़ी साहिब जे भाणजे जो अंग्रेजी में किताबु ॾाढो सुठो आहे जेको असां वटि आहे ऐं हींअर अमीन साहिब खे मूं ॾिनो आहे। त अहिड़ी तरह काज़ी साहिब जी ज़िंदगी ते लिखियो वञे। उहा ॿी ॻाल्हि आहे, काज़ी साहिबु सजीदा माण्हू हर कंहिं सां फ्री न आहे ऐं घणो पब्लिसिटी जा कोन लिखाईंदा, पर वक़्तु अची वियो आहे त काज़ी साहिब जी लाइफ ते ऐं काज़ी साहिब जे जेके बि स्पीचिस आहिनि उहे सभु कठे करे उहे पेश कयूं आहिनि। ऐं काज़ी साहिब खे कंहिं ख़ासि शख़्सियत सां न पेश कयो वञे। हिते जॾहिं वॾा माण्हू ज़िक्र थिए थो न त कंहिं ॿिए वॾे माण्हू ज़िक्र करे उनजो हवालो ॾिनो थो वञे। बाबा काज़ी साहिबु ख़ुदि हैसियत रखे थो इमदाद अली काज़ी, उनखे तव्हां उनखे उनजी हैसियत खे अॻियां कयो, ॿियनि खे आणण जी ज़रूरत न आहे। काज़ी साहिबु तमामु वॾो माण्हू हो। काज़ी साहिब त ज़माने में जना कोर्ट्स में नमाज़ूं पढ़ाईंदा हुआ। काज़ी साहिबु ॿारहटा करे आया ऐं काज़ी साहिबु अलामा इक़बाल जे हैसियत जा माण्हू हुआ। अलामा इक़बाल ठीकु आहे वॾो शाइरो थिंकर हो, हा सही आहे, पर काज़ी साहिबु उन लेवल ते आहे। तंहिं करे अहल सिंध जो फ़र्ज़ु आहे ऐं अहल पाकिस्तान जो त काज़ी साहिब ॾींहुं पाकिस्तान लेवल ते ऐं इंटरनेशनल लेवल ते मिलायो वञे। मां हिन खां वधीक न ॻाल्हाईंदुमि, छाजे करे जो मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि, थोरो थोरो ॻाल्हाईंदासीं त कूज़े में दरिया थींदो। तो बहरहाल मां तव्हांखे वरी बि मुबारकबाद ॾियां थो त काज़ी साहिब जहिड़े माण्हू जो तव्हां ॾींहुं मिलायो आहे। अहिड़ी तरह अॻिते बि तव्हां ॾींहुं मल्हाईंदा रहो। शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं ॿियनि माण्हुनि खे न विसारियो। तव्हांजी वॾी महिरबानी। अकबर अली क़ाज़ी साहिब खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते साईं अचो ऐं साईं बैदल मसरूर ऐं ॿियनि महिमाननि खे
हिन पंडाल ते भली कयां थो। हाणे आउं साईं आबिद मदर साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि पंहिंजो मकानो पढ़नि। साईं आबिद मदर। हेठि वेठल सभई मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे हिन अकाले जो उनवान आहे आला क़िस्म जो तइलीमदान अलामा आया काज़ी। अलामा आया काज़ी सिंध जो निहायत वॾो आलिम हो, जंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल करे जिन जी ॻाल्हियुनि ते को अमल करे हा त सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो दुनिया जी वॾे खां वॾी यूनिवर्सिटी हुजे हा। अलामा आया काज़ी एजुकेशन सिटीअ जे नाले सां जाम शोरे जे धरतीअ ते खे ज़ोर वठाइण लाइ चाहियो थिए त मां हिते यूनिवर्सिटी खोलियां। हिकिड़ी नज़र कोन थी पए। मां सम्झां थो त हिन जे तजुर्बनि मां को अगरि का हासिलु करे हा त सिंध यूनिवर्सिटी हिकु दुनिया जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी हुजे हा ऐं यूनिवर्सिटी वॾे में वॾी आहे बि, पर हिन खां वॾी यूनिवर्सिटी हुजे हा। मां सिंधी इल्मु अदब ऐं सकाफ़त बाबति अलामा आया काज़ीअ जा कुझु ख़्याल तव्हांजे आॾो पेश कयां थो, उन बाबति ॻाल्हाइणु चाहियां थो। चोॾहीं आल सिंध अदबी कॉन्फ्रेंस जा 1954 धारे दादू शहर में थी गुज़री हुई। तंहिंमें काज़ी साहिब जा सदारती तक़रीर जा ख़्याल ऐं सोचूं उभाईंदड़ आहिनि, जेके मां कुझु पेश करे उन ते ॻाल्हाइणु चाहियां थो। असां सिंधी अदबी संगत कराचीअ जे शाखुनि पारां हीअ कॉन्फ्रेंस मल्हाई वई आहे ऐं उन बाबति साईं अलामा काज़ी चयो हो त अलामा काज़ी कल्चर बाबति फरमाए थो त हीअ असां जूं कॉन्फ्रेंसूं ऐं इंतिज़ाम तॾहिं सजाया थींदा जॾहिं असां पंहिंजो इल्मु अदब खे का अमली क़ुवत ॾांहुं वठी वेंदासीं। उन करे वॾनि ख़्यालनि ऐं ख़्वाबनि जे बदिरां मां सम्झां मां पढ़ी कोन थो सघां मुदे में, उन करे मां मथां वापसि ॾियां थो। छप महिरबानी। हाणे आउं सिंधी अदबी संगत जा एडिटर मोहतरम वहीद मोहसिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अलामा साहब जी ज़िंदगी ॻाल्हाइनि। वहीद मोहसिन। सिंधी अदबी संगत जो ख़ज़ानची आहियां। मुंहिंजे हिन पेपर जो उनवान आहे अलामा आया काज़ी जो फ़लसफ़ो ऐं अॼु जो इंसान। काइनात जे अंदरि बिल्कुलु थोरनि इंसाननि पंहिंजे ॾाप अकुल फ़हम ऐं फ़लसफ़े जे बुनियाद ते इंसान ज़ात लाइ जेके नुक़्ता बयानु कया आहिनि उहे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में वॾो इनकलाब आणीनि था ऐं इल्म वारनि खे इदराकी बणाइनि था। अहिड़नि इदराकी इंसाननि मां सिंध जा अलामा आया काज़ी बि हिकु, जंहिं पंहिंजे फ़लसफ़े ऐं फ़िक्र सां माण्हुनि जी रहनुमाई कई ऐं अॼु बि उन जे फ़लसफ़े खे मिसाल बणाए ज़िंदगीअ जे पेचीदा मसइलनि खे आलिम हल कनि था। अलामा आया काज़ी वॾो मुदब्बिर फ़िलासफ़र हो, जंहिंजो फ़िक्र वसी हो। हिन सिंध खां अलावा सॼी दुनिया जे लाइ पई सोचियो ऐं आलम इंसान जी हर विख ते उन रहनुमाई पई कई। अलामा आया काज़ी 20 जुलाई 1955 ते सिंध यूनिवर्सिटी जे सेनेट हॉल ओल्ड कैंपस हैदराबाद में तक़रीर कंदे हिकु नुक़्तो बयानु कयो हो त मक़सदु ऐं नियत साफ़ हूंदी त ही गंदगी निकिरी वेंदी जेका 1000 सालनि खां मौजूदु आहे। इल्मु ॼाण लाइ हासिलु कबो आहे, न कि पैसनि कमाइण लाइ, ऐं इहो हर हिकु इंसान ते फ़र्ज़ु हूंदो आहे। अहिड़ी तरह उहो जेको कुझु इल्मु ॼाणे थो तंहिंखे ॿियनि ताईं सचाई ऐं ईमानदारी सां मुंतक़िल कंदो रहे। अवां जी महिरबानी, मुख़्तसिर कयां थो मां। हाणे आउं साईं गोश्त पीरज़ादा साहब खे गुज़ारिश कंदुसि गोश्त पीरज़ादे खे त पाण अचनि ऐं अलामा साहब जी ज़िंदगी ते ॻाल्हाइनि। उन जो उनवान आहे न मुंहिंजे पेपर जो मुरविज क़दरनि जो इनकारी इदारो अलामा आया काज़ी। अलामा आया काज़ी दादूअ जे उन सांवरी सरज़मीन जो पुटु आहे जंहिं सुगंध भरी मिटीअ मख़्तूम बिलावल खे बि जनमु ॾिनो हो। मां दादू ज़िले जे धरतीअ जी ॻाल्हि करे रहियो आहियां जंहिंजे ख़मीर मां अॻिते हली अलामा आया काज़ीअ जनमु वरितो ऐं बुख़ारी पैदा थियो ऐं खोड़ सारा फ़र्द ऐं खोड़ सारियूं शख़्सियतूं हूंदियूं जेकी ॻणाए सघजनि थियूं, जेके हिन धरतीअ जो हुस्न बणिया। हिकिड़ा यगाना फ़र्द हिन मिटीअ जा इश्क जी मीरास खणी पैदा थिया, ॿिया वरी उहे जेकी ॿाहिरां आया पर संदन जी हिन भूमि सां अहिड़ो अड़ियो जो हिन धरतीअ सां मोहबत जे हवाले सां हिकु हसीन तारीख़ बणिजी विया। सेवण जो शहबाज़ बि अहिड़े मिसाल तौरु पेश करे सघिजे थो। पर अॼु रुॻो अलामा काज़ीअ जी ॻाल्हि कजे
ॻाल्हि खणिजे त मौक़े जी मुनासिबत सां मुस्बत ॻाल्हि रहंदी। तारीख़ जे हवालनि मां मालूम थिए थो त अलामा आया काज़ीअ जी शख़्सियत सिंध जो असुल शनाख़्ती कार्ड आहे। सिंध जो माण्हू ईअं ई थींदो आहे जीअं अलामा आया काज़ी हुयो। अलामा आया काज़ी पंहिंजे जौहर में सिंध जे हर माण्हूअ जा आशिक़ बणिजी जनम वरितो हो। तोड़े जो मज़हबी नज़रिया ज़रूरु सदर फ़िक्री कैनवास ते नमूदार थिया हूंदा, पर हू पंहिंजे वजूद में हिकु आशिक़, सेक्युलर ऐं सिंध जे बुनियादी फ़िक्र तसवफ़ जो पैरोकार रहियो। ऐं उनखां पोइ हू हिकु जीनियस तौरु जो जीनियस फ़र्द पिणु हुयो, गॾोगॾु हिकु इनक़िलाबी बि हुयो। जीअं त हर उन माण्हूअ खे इनक़िलाबी सॾियो वेंदो आहे जेको तारीख़ जे मुरवज क़दरनि जो इनकारी हूंदो आहे, जेको बिना कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे जंग जो तबल भॼाए छॾींदो आहे। पोइ खेसि दुनिया सूलीअ ते चाढ़े या मथिस गुलनि जूं वरखाऊं कंदे पूॼा कंदी हुजे। सो अलामा आया काज़ीअ जे केतिरनि ई क़दमनि खणण करे अलामा आया काज़ी हिकु इनक़िलाबी आहे। उहो उन दौर जो इनक़िलाबी क़दम हुयो जॾहिं अलामा आया काज़ीअ भिटाईअ जे ॻूढ़े मुतालिबात चयो हो त सुर केॾारो शाह जी शाइरी न आहे। तोड़े जो आऊं भली संदसि हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न थींदो हुजां त सुर केॾारो भिटाईअ जी शाइरी न आहे। ऐं कीअं चवां त हेठि भेट भिटाईअ जो न हूंदो। ॾाढी रत रत्यास ॾंद त ॾाढ़ूअ गुल जीअं, चोॾीह माह चंड जीअं, पिण में पागड़ियास, मेड़े में मोहम्मद मीर जे मर मर के मास, त सूर्य खे शाबियास जो मथे पिण पुरदा थी। पर संदसि मथे मौक़िफ़ सां मुतफ़िक़ न थींदे बि संदसि जुरत खे सलाम आहे त हिन जीअं जेका ॻाल्हि सम्झी उनखे साम्हूं आंदो। अॼु बि जॾहिं दुनिया जे हिन अज़ीम शाइर जी शाइरीअ जे हवाले सां तनक़ीदी राय रखण ते फ़तवाऊं जारी थींदियूं हुजनि त अंदाज़ो करे सघिजे थो त उन दौर में हिन छा न भोॻियो हूंदो। हूअं इहा हक़ीक़त पसंदी आहे त तोड़े जो भली माण्हू अव्हां जी राय खे तस्लीम न कनि, भली अव्हां जे मौक़िफ़ सां इतफ़ाक़ न कयो वञे, पर राय जे मथां पैरा न हुजणु घुरिजनि। असांजे इदारनि में बि अॼु ताईं इहा सघन पैदा थी सघी आहे त भिटाईअ ते रिवायती तहक़ीक़ुनि मां निकिरी भिटाईअ बाबति किन छुहंदड़ मौज़ूअनि ते बि डिग्रियूं ॾिनियूं वञनि। भला छो न भिटाईअ जी शाइरीअ जो तनक़ीदी जाइज़ो वठणु खपे। हेॾे वॾे लाफ़ानी शाइर खे दुनिया जी का बि ताक़त माण्हुनि जे दिलनि मां कढी न सघंदी। शाह उहो शाइर आहे जेको अवाम जे दिलनि ते लिखियलु आहे। उनखे का बि डिग्री, का बि तहक़ीक़ दिलनि तां मिटाए नथी सघे, पर हिन मथां एॾा पहिरा बाण ख़तमु थियणु घुरिजनि। ॻाल्हि त अलामा आया काज़ी बि चई वियो त केॾारो भिटाईअ जी शाइरी न आहे। ॻाल्हि त फैज़ जूणे जो बि चवंदो रहंदो त भिटाई सिट शाइरनि जी शाइरीअ ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। ॻाल्हि त के ॿिया बि कंदा त भिटाई फ्यूडल क़दरनि जो निमाईंदो हुयो। हालांकि भिटाईअ जे हुन दौर में फ्यूडल क़दर बि समाज जा जदीद क़दर हुआ, पर भिटाईअ सुर सुहिणी लिखी समाज जा बुनियाद अहिड़ा त लोॾे वियो आहे जो अॼु बि हिन जा बुनियाद लुॾी रहिया आहिनि। भिटाईअ जो उहो सुर अॼु बि समाज लाइ ताक़तवर आईनो बणियलु आहे। अलामा आया काज़ी असां लाइ हिकु सबक़ु आहे जंहिंमां परूड़ पवे थी त हू त माण्हू इश्क जे इंतिहा ताईं केसि ताईं वञी सघे थो। सहसी सिजन उभरी 84 चंडनि या बिलारे पिरनि सभु हूंदा ई भाया। हिन इहो बि ॿुधायो त इश्क इंसान जी ताक़त आहे। इश्क खां सवाइ इंसान जहिड़ो हुजे या मरी वञे ऐं वञी महबूब सां मुलाक़ात थिए, साॻी ॻाल्हि आहे। इहो बि चवंदा आहियूं त ख़ुदकशी त हराम आहे, आपघात कमज़ोर माण्हू कंदा आहिनि, पर हीअ हिकु ॿी मुरवज क़दरनि सां बग़ावत हुई जो महबूब जे विछोड़े खां पोइ वञी तुर्त साण हमराह बणियो। भली केतिरियूं बि उन क़दम जे मुखालफ़त में ॻाल्हियूं कजनि, पर ज़िंदगीअ जो ॾीओ पंहिंजे हथ सां विसारण जो तसवुरु बि रूह कंबाए थो छॾे। बहरहाल संदसि हीउ क़दम ॼण त भिटाईअ जी शाइरीअ खे रूह में लाहे छॾण वारी ॻाल्हि जो सबूत बणिजे थो, जंहिंमें भिटाई पुनल खां पोइ ससीअ जे रूप में भंभोर खे बाहि ॾियण लाइ तयारु थी वञे थो। बाहि वारी ॻाल्हि तोड़े जो खणी अलामती आहे, पर सुर ससीअ जे ज़रिए ॿुधाए थो त ससी पुनो खां पोइ हिकु ॾींहुं बि भंभोर में रहण खे बि सम्झे थी। इहा ॻाल्हि असांखे अञा बि सम्झ में न आई आहे, पर केतिरा साल अॻु अलामा आया काज़ी संदसि महबूब एल्सा जे विछोड़ में हिकु साल बाद पाण खे सिंधूअ जे लहरुनि हवाले करे साबित करे थो त भिटाईअ खे हिन ई सम्झो आहे, न त भला हिन जो ॿियो छा मतिलबु थी सघे थो त मां विहाणी वार खण पथराणी पंहिंजी जेकी ॾिनी ॾेज में सो सभु होई सार वञा थी वणकार ॾिठुमि पेर पुनो जो। अलामा आया काज़ी उन दौर जे मदरसनि जो पढ़ियल ई केॾियल हुयो, जंहिं दौर में फ़ारसी ॿोलीअ में तालीम जदीद तालीम सम्झी वेंदी हुई।
तंहिं करे मूंखे लॻंदो आहे त इश्क जी चिणग संदसि रूह में फारसी शाइरी ॿारे छॾी, जंहिंखे भिटाईअ जी शाइरीअ भंभट बणाए छॾियो। सो हू तोड़े जो मदरसनि में पढ़ियल हुयो, जेकी मदरसा अॼु जे दौर में जा माण्हू मार मदरसा न हुया, उहे त उन दौर जे सिंध जूं दरसगाहूं हुयूं, जिते दुनिया जे कुंड कुड़िश खां माण्हू अची माणपो सिखंदा हुआ, जिते इंसानियत जा सबक़ सेखारिया वेंदा। दादूअ जे आशिक़ मिटीअ जो ई फ़र्द पंहिंजे ज़ात में सरापा इश्क हो। हिन गैर क़ौम ऐं गैर मज़हब जी औरत सां शादी कंदे बि देरि न कई ऐं इन लहक जो नारो बुलंद करे छॾियईं। तारा तिर तरोकणियूं, मथिन फुलड़ियूं, खोसे रातड़ियूं, पिरीअ पुॼाइणा पेयूं। हू सिंध जो सूफ़ी हुयो, जेको अदब जे कंहिं बि हिकु सिंफ़ ताईं महदूद न हुयो। हिन अंग्रेज़ीअ में शाहकार नाविल लिखियो, हिन भिटाईअ जी शाइरीअ ते तहक़ीक़ कई, हिन सिंध जे शऊर जी तदरीसी अवसर कई। हू आलिम फाज़िल उस्ताद ऐं हिकु मासूम फ़र्द हुयो। सिंध सदियुनि ताईं खेसि यादि कंदी। महिरबानी। महिरबानी साईं घोष। ॿुधंदे ॿूढ़नि खे के हातिक हथ हुजनि, ॿुधंदे ॿूढ़नि खे के हातिक हथ हुजनि, पसियो लज लतीफ़ चे केली खे कखनि, तोणे कंधीअ कन न त साण वञनि सीर में। हाणे ऐं ख़ूबसूरत आवाज़ जे मालिक ऐं सीनियर अदीब साईं मोहतरम बेदल मसरूर खे गुज़ारिश कंदुसि, साईं बेदल मसरूर खे त पाण अचनि ऐं अलामा साहिब ते ॻाल्हाइनि। साईं बेदल मसरूर। दोस्तों, मुझे स्टेज ते भलीकार ऐं जेके मोटवर दोस्त वेठा आहिनि सभिनी खे भलीकार। अलामा साहिब जे सिलसिले में मां असल में ॿुधणु आयो हुउसि। घणी ॻाल्हियूं असांखे ज़हन मां निकिरी वियूं आहिनि ऐं उन ॿुधण जे हवाले सां मां इहा ॻाल्हि बि महसूसु कंदो पिया आयुसि त घटि में घटि हिननि शख़्सियतुनि खे घुराइण वक़्तु ज़हन में सचे कोट जा माण्हू ज़रूरु रखणु घुरिजनि। सचे कोट जा माण्हू वेहंदा इहे त ख़बर पवंदी न कहिड़ा वॾा माण्हू सचे कोट में अचनि था ऐं उहो कंहिंजे मुतलिक़ छा ॻाल्हि कनि था। 4 कुर्सियूं भरण सां ऐं तमामु वॾा माण्हू मथे घुराइण सां ही जलसा जेके आहे उन खे असां चवंदासीं नाकाम जलसा आहे। शाबस आहे असांजे वगी साहिब खे, पर ईअं न थियणु घुरिजे। हिते जे सचे कोट जे माण्हुनि खे मां साईं नूरानी साहिब खे पाण सां वठी थो वञा, कंहिंखे ॿुधाए कोई ॾेई मसूद नूरानी आहे। भई तव्हां जेकॾहिं पंहिंजे हीरोज़ खे पंहिंजे माण्हुनि सां न मिलाईंदव त पोइ अलामा क़ाज़ी जो फंक्शन करण जी ज़रूरत कहिड़ी आहे। उन ख़्याल खां मां हिते मथे अची सिर्फ़ु तव्हांजी हाज़िर कयां थो, दिलि जान सां हाज़िर कयां थो। तव्हां भली आहियो। सचे कोट में असांखे कराची जो उहो मॉडल कोट आहे जेको सॼी सिंध जे सभिनी पहाड़नि सां गंढियल आहे। तव्हां भली आहियो असांजे अखियुनि ते। ऐं अकबर साहिब जेको ही मां नालो नचायो आहे, जंहिंजी बि तमामु वॾी महिरबानी आहे। हिकिड़ो त ही जेको साउंड सिस्टम आहे इहो ॾाढो ख़राबु आहे। उन जे लाइ अकबर साहिब खे गुज़ारिश आहे त तव्हां थोरी कोशिशि करे साउंड जो सिस्टम बि थोरो असांखे कराए ॾियो। ॿी जेका गुज़ारिश हुई जनरेटर जी, त जनरेटर बि हुजणु खपे। को मसइलो भले 50,000 जो जनरेटर ईंदो, उहो बि लॻी वेंदो त ही असांजो जेको निर्माण आहे उहो बि सुठो थी वेंदो। पर वरी बि गुज़ारिश इहा आहे जेके बि मुंतज़िमीन आहिनि, जेके हिन क़िस्म जो प्रोग्राम कनि था, ही नंढा प्रोग्राम कोन्हनि ऐं ही माण्हू बि नंढा कोन्हनि। ही बि तारीख़ साज़ शख़्सियतूं आयूं आहिनि ऐं तारीख़ साज़ शख़्सियतुनि जे मुतलिक़ ॻाल्हाइण जे लाइ आया आहिनि। उन्हनि खे सचल ॻोठ जे नौजवाननि खे मिलायो। सचल ॻोठ जा जेके माण्हू गटर ते वेठा आहिनि, टेलीफोन ते वेठा आहिनि, उन्हनि खे वठी अचो, उन्हनि खे चांहि पीआरियो, उन्हनि खे राबितो कयो त हिननि खे ॿुधनि। उहो कॾहिं ॿुधंदा? हीअ ईअं आहे त जेको कमु थियो हीअ दोस्त असांजा हलिया विया, कंहिंखे ख़बर ई कान पई। तव्हांजी वॾी महिरबानी। मुंहिंजी ॻाल्हि थोरी लॻी हुजे त तव्हां मूंखे माफ़ कयो। वॾी महिरबानी। वरी बि आजी आहे तव्हांजी वॾी वॾी आजी आहे, दिलि जाम। निहाई कानी सिख मुंहिंजा सुखरी, निहाई कानी सिख मुंहिंजा सुखरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़र निकिरे। हाणे आउं प्रोफेसर आबदा गांगुर साहिब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे ऐं अलामा आया क़ाज़ी जी शख़्सियत ऐं उनजे किरदार ऐं उन्हनि जी ख़िदमतुनि ते जाम साथियुनि कुझु ॻाल्हायो आहे, कुझु ॻाल्हाईंदा। मूं मक़ालो त न लिखियो आहे, छो जो बिल्कुलु अचानक सां मुंहिंजो प्रोग्राम थियो
पर मुंहिंजे ज़हन में जेका ॻाल्हि आई, अलामा आया काज़ी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे ऐं एल्सा काज़ी जी जेकॾहिं उनजो जेकॾहिं ज़िक्र न कजे त ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में अधूरी आहे। सो मां ज़िक्र कंदमि कुझु एल्सा काज़ी जो, त उन्हनि जो अलामा आया काज़ी जी ज़िंदगीअ में केतिरो असरु हुयो ऐं अलामा आया काज़ी जे ॿियनि ख़िदमतुनि ऐं ॿियनि सर्विसिस सां गॾोगॾु एल्सा काज़ी जे ख़िदमतुनि खे सिंधी अदब जे लाइ केतिरो हुननि बेनिफिशियल बणायो ऐं उन्हनि में छा कयो। एल्सा काज़ी पाण हिकु पोइटेस हुई, जर्मन पोइटेस हुई, मुसविरा हुई। फने मुसविरीअ जो को अहिड़ो शोबो कोन हो जंहिं ते हुननि पंहिंजी तबाह आज़माई न कई हुजे। हुननि जूं मुसविरी जे हवाले सां हुननि जूं इंटरनेशनल तस्वीरूं माण्हुनि खे ॾाढियूं पसंदि ईंदियूं हुयूं। उन खां सवाइ हुन सिंध में बालीअ जे किरदार जे लाइ हुन ते बि बालीअ जो हुननि पोर्ट्रेट ठाहियो। मूंखे जॾहिं हिते ॻाल्हाइण जे लाइ चयो वियो, अवल त मूंखे ॿ 2.5 कलाक पहिरियां इहो ख़्यालु आयो त मूंखे ॻाल्हाइणो आहे, इन करे मां घणी प्रिपेरेशन कान करे सघी आहियां। ऑल ऑफ सडन हिकिड़ो ख़्यालु मूंखे इहो आयो त एल्सा काज़ी जी जेका भिटाईअ जी ट्रांसलेशन आहे उन जे लाइ मां मुंहिंजे ज़हन में कुझु आइडियाज़ हुया, मां सोचां थी त उहे तव्हां सां शेयर कयां। एल्सा काज़ी जी जेका भिटाईअ जी ट्रांसलेशन आहे उन में असां ॾिसूं था त सॼो अलामा आया काज़ी जी उन मदद सां उहा हुन ट्रांसलेशन कई आहे, छाकाणि त एल्सा काज़ी खे पाण सिंधी ॿोली एतिरी कान पई अचे। अलामा आया काज़ी हुननि खे सिंधी सेखारी ऐं उन खां अलावा जॾहिं हुननि पाण भिटाईअ जो रिसालो तरतीब ॾिनो त हुननि जीअं पाण तरतीब ॾींदा विया तीअं हिकु ॿिए एल्सा काज़ी खे सम्झाईंदा विया। ऐं जीअं त एल्सा काज़ी पाण बुनियादी तौर ते हिकु शाइरा हुई, फने मौसीक़ीअ सां फनून लतीफ़ा सां हुनजो तालुक़ु हुयो, हुनखे वधीक इंस्पायरेशन भिटाईअ जे कलाम सां महसूस थी। ऐं हुन हिते मुंहिंजे ज़िक्र करण जो घणो मक़सदु इहो आहे त हुन एतिरी त आम फहम ॿोलीअ में उहा ट्रांसलेशन कई आहे जो जेकॾहिं कंहिंखे अंग्रेज़ी एतिरी न बि अचे थी त हू जेकॾहिं हुनजी ट्रांसलेशन पढ़े थो त हुनखे ॾाढी शाह जो कलाम हुनखे ॾाढी आसानीअ सां सम्झ में अची वञे थो। ॿियो हिकिड़ो सबबु इहो आहे त हींअर असांजा जेके ॿार आहिनि, असां ख़ासि तौर ते पंहिंजे ॿारनि खे अंग्रेज़ी मीडियम स्कूलनि में पढ़ाए करे उन्हनि खे अधु सिंधी अधु अंग्रेज़ बणाए छॾियो आहे। त उन्हनि ॿारनि जे लाइ घणेई क़दुरु ॾिसिजे थो त जेकॾहिं घरनि में तमामु प्रायोरिटी ते उन्हनि खे भिटाईअ जो कलाम नथो ॿुधायो वञे या हुननि जी पंहिंजी उनसियत न आहे त हुननि जो शौक़ु भिटाईअ जे कलाम खे पढ़ण जे लाइ घटि आहे। सो इन सूरत में जेकॾहिं उन्हनि ॿारनि खे उन्हनि नौजवाननि खे अंग्रेज़ी ट्रांसलेशन ॾिजे थी त हू वधीक शौक़ सां उनखे पढ़नि था। मां हिते एल्सा काज़ी जा ट्रांसलेटेड कुझु बेत तव्हांजे साम्हूं पेश कयां थी। तव्हां पाण हुन मां अंदाज़ो लॻाईंदो त हुन केतिरी त आसान ऐं सम्झ में ईंदड़ ॿोलीअ में हुनखे ट्रांसलेट कयो आहे। ऐं जेतिरो मां सम्झां थी त भिटाईअ खे सिंधीअ में पढ़णु मुमकिन आहे त कुझु मुश्किल लॻंदो हुजे, पर हिन जी अंग्रेज़ी ट्रांसलेशन केॾी त आसान आहे। हिन जो हिकिड़ो बेत आहे, इफ यू कॉल yourself a moth, if you call yourself a moth, then come put out the fire sweat. पतंग चाई पाण खे त अची आग बुझाए। भिटाईअ जो इहो बेत आहे, इन जी सिटराई, इन जी ॾिसो त ट्रांसलेशन केॾी त आसान आहे। If you call yourself a moth, then come put out the fire sweat. Patience has so many backed. Patience has so many backed, but you rose patience self today. पतंग चाई पाण खे त अची आग बुझाए, बचण घणा बचाया तूं बचण खे बचाए। इन सिर खे ॾिसो त केॾी ख़ूबसूरत ट्रांसलेशन आहे। Patience flame with knowledge slay, of this to base for ignoring. वाक़फ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। ॿियो हिकिड़ो बेत आहे, ॾाढो मशहूरु बेत आहे भिटाईअ साईंअ जो, मुमकिन आहे त सभिनी खे यादि हुजे। पढ़ियो था पढ़नि कड़नि की न कुलूब सी, पढ़ियो था पढ़नि कड़नि की न कुलूब सी, पाणा ॾोह चढ़नि वर्ग घबराइनि पितरा। हाणे इन जी ट्रांसलेशन ॾिसो त केॾी ख़ूबसूरत ऐं आसान ॿोलीअ में थियल आहे। They read and read, but what they read,
They read and read, but what they read, their hearts refuse to store. They read and read what they read, their hearts refuse to store. The more the pages turn, the more the pages turn, the more are deeply steeped in sin. उनखां पोइ हिकिड़ो ॿियो बेत आहे उहो ॾिसो त हिन केॾी त आसान ऐं सम्झ में अचंदड़ ॿोली इस्तेमालु करे थी जो के बि नौजवान त छा सिंधी अंग्रेज़ त सम्झी सघे थो पर सिंधी सम्झी सघे थो. You only read the letter A. असां हिकिड़ो शाह जो ॾाढो मशहूरु बेत पढ़ंदा आहियूं, अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार अंदर तूं उजाड़ पना पढ़ंदे केतिरा. You only read the letter A, all other pages put aside. You only read the letter A, all other pages put aside. Book reading nothing will convey, but you're being purified. उनखां पोइ हिकिड़ो ॿियो बेत आहे जेको तमामु मशहूरु आहे. O mountain, though you hot have grown. O mountain, though you hot have grown, you cannot harm me now. शाह जो बेत आहे डूंगर ॾुखो खे तूं तपी कदे ॻोड़ तो जे पण पबजा त लिंग मुंहिंजा लोड़. तो जे पण पबजा त लिंग मुंहिंजा लोड़ कंहिंजो कोन्हे ॾो अमर मूसी ईअं कयो. O mountain, though you hot have grown, you can harm me now. You may be made of hardest stone. You may be made of hardest stone. My limbs are iron made. It's no one's fault. It's my own. It's no one's fault. It's my own strange destiny. हाणे हिननि बेतनि खे ॿुधाइण जो या तव्हांजे साम्हूं पेश करण जो मक़सदु इहो हुयो त हीउ ॾिसो केतिरे त आसान ऐं आम फहम ॿोलीअ में बेत तर्जुमो कयल आहिनि ऐं इहे सिलेक्टेड वर्ड्स आहिनि. ऐं हिते मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हीउ जेको ट्रांसलेटेड वर्जन आहे एल्सा काज़ीअ जो इन में सिर्फ़ु इंग्लिश वर्सिस आहिनि, इन में उनजे साम्हूं सिंधी बेत मौजूदु न आहिनि. सो मुंहिंजी गुज़ारिश आहे ऐं मां हिन महिल सजेस्ट कयां थी त असांजा काफ़ी सारा रिसर्चर नौजवान आहिनि जेके उहे अॻियां अचनि ऐं अची करे इन सिलसिले में वधीक कमु कनि. त हिकु पासे जेको अलामा आया काज़ी जो तरतीब ॾियलु रिसालो आहे ऐं ॿिए पासे एल्सा काज़ी जो जेको ट्रांसलेशन आहे इन ते जेकॾहिं ॿीहर सां हू कंपाइल कनि था त मां सम्झां थी अलामा आया काज़ी ऐं एल्सा काज़ी जो जॉइंट वेंचर हिकिड़ो बहितर कमु थींदो. तव्हांजी महिरबानी. हाणे आऊं साईं डॉक्टर प्रोफेसर महबूब शेख खे गुज़ारिश कंदुसि साईं जिन खे केॾांहुं वञिणो आहे मीटिंग में उनखे साईं जिन खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं अलामा काज़ी साहिब जिन ते ॿ टे हथ ॻाल्हाइनि. पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झां थो त अलामा आय काज़ी साहिब अहिड़ी वॾी शख़्सियत जे हवाले सां अॼु मूंखे सचल ॻोठ वारनि दावत ॾेई गुज़ारियो आहे. इहा मुंहिंजी ख़ुशनसीबु आहे. सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में जेके 4 साल असांजा गुज़रिया उन ते ऐं उनखां पोइ वाक़ियात मुंहिंजो किताबु लिखियलु आहे. उतां उहो अधु पेज पढ़ां थो मुख़्तसिर करे जेको अलामा आय काज़ी साहिब सां मुतलिक़ आहे. जॾहिं हसन अली अब्दुर्रहमान वाइस चांसलर थी आयो त खेसि हैदराबाद जे रेलवे स्टेशन तां इज़त ऐं एतिराम सां वठी अचण ख़ातिर जामशोरो मां शागिर्दनि जूं बसूं भरे वियासीं. पाण यानी कि हसन अब्दुर्रहमान साहिब जन चार्ज वठण खां अॻु में अलामा आय काज़ी साहिब सां मिलण ऐं दुआ वठण जी ख़्वाहिश ॾेखारी. अहिड़ी तरह असीं सभई शागिर्द अलामा साहिब जन जे बंगले ते वियासीं. पाण मैडम अमर एलिसा काज़ी साहिब जन सां वेठा हुया. निहायत कमज़ोर ऐं जिस्मानी तौर ते इंतिहाई सन्हड़ा पे लॻिया. आस्ते आस्ते गुफ़्तगू पे कयूं ऐं हसन अब्दुर्रहमान साहिब लाइ दुआ कयूं. उन खां पोइ वरी अलामा साहिब
ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जिन खे सिंध यूनिवर्सिटी में दावत ॾेई घुरायो वियो। उन्हनि खे डॉक्टर ऑफ लॉ जी डिग्री ॾिनी वई ऐं अलामा साहिब जिन खे डॉक्टर ऑफ लिटरेचर जी। उन महिल मुंहिंजी ड्यूटी अलामा साहिब जन जे पासे में लॻाई वई। मां प्रॉक्टर माइंटर जी हैसियत में इहा इंश्योर पियो कयां त अलामा साहिब जन जो अचणु ऐं वञणु उन में खेनि का तकलीफ़ न थिए। पोइ वेही असां उनजो ख़िताबु ॿुधो। काफ़ी तवील ख़िताबु हुयो ऐं असांजे लेवल जे शागिर्दनि जे सोच खां घणो मथे हुयो। टी जेको खेनि असां ॾिठोसीं उहो आख़िरी भेरो ॾिठोसीं 13 तारीख़ 1967 13 अप्रैल। एजाज़ कुरैशी मूंखे मैसेज कयो त यार हीउ वाक़ियो थी वियो आहे, अलामा साहिब जन वफ़ात करे विया आहिनि। पोइ असां उते मौजूदु जेके दरतकड़ में शागिर्द हुया, उस्ताद हुया, वाइस चांसलर हुयो, वञी अलामा साहिब जन खे सिंध यूनिवर्सिटी कैंपस में जामशोर में दफ़नायोसीं। अलामा साहिब जन जी वफ़ात जे हवाले सां उन्हनि ॾींहंनि में अख़बारुनि में काफ़ी कुझु शाइव पिए थियो, पर सभ खां बहितरीन जेको वज़नदार मज़मून हुयो उहो संदन शागिर्द AK बिरोही साहिब जन जो जेको जंग अख़बार में शाइ थियल हो। उहे असांजा दोस्त जेके अलामा साहिब जन खे सम्झणु चाहिनि था या उन वाक़ियात खे बि सम्झणु चाहिनि था जिन हालात में अलामा साहिब जन जी वफ़ात थी, उन्हनि खे उहो मज़मून पढ़णु खपे। अवां सभिनी जी महिरबानी, शुक्रिया। जेहा जिते हा मुमारू मञिया, जेहा जिते हा मुमारू मञिया, मुंहिंजड़ियूं मलीर में चूंडिन मोक में आ, मुंहिंजी आ इहा कॾहिं कॾहिं जी कोट खे। सिंध जी जदीद सिंध जी सियासी तारीख़ लिखंदड़ प्रोफेसर एजाज़ कुरैशी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं कुझु ॻाल्हाइनि। साईं जिन खे बि कंहिं मीटिंग में वञिणो आहे उन लाइ साईं जिन खे महिरबानी। साईं मथे ऐं हेठि वेठल सभु मोज़ज़ महिमानो, सभ खां अवल तां थोराए थो आहियां सिंधी अदबी संघ जे शाख़ुनि जिन गॾियल तौर ते हीउ प्रोग्राम कयो आहे, मोहम्मद अमीन मंगसी साहिबु ऐं साईं बारी मंगी साहिबु। अॼोको ॾींहुं हूअं बि वाक़ई तमामु अहम ॾींहुं आहे। जीअं महबूब शेख साहिबु ॻाल्हि कई त मां सम्झो आख़िरी माण्हुनि में ख़ुशनसीब माण्हू आहियूं जिन अलामा साहिब खे ॾिठो ऐं उन सां मुलाक़ात थी। 68 में जॾहिं कन्वोकेशन में साईं हसन अली अब्दुर्रहमान वाइस चांसलर हुया त उन में सुबुह जो कन्वोकेशन जे हिसे में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिंजी तक़रीर एॾी ज़बरदस्त, मूंखे अञा ताईं इहो लफ़्ज़ यादि आहे, कन्फ्रंटेशन, दैट वॉज द वर्ड। मसूद नूरानी साहिबु वेठो आहे जंहिं ते हुन कलाक ॻाल्हाए ऐं तमामु उन खां पोइ लंच खां पोइ अलामा साहिब खे अवार्ड पे मिली डिग्री ऑनर्स काज़ा ॿिन्ही खे। हाणे मूंखे यादि न आहे पर मूंखे हिकु लफ़्ज़ ज़रूरु यादि आहे जेको साईं लेक्चर ॾींदो हो, तव्हांखे यादि हूंदो दोस्तनि खे त अलामा साहिबु 1930 खां वठी 40 ताईं जेको वक़्तु सिंध में रहिया, वरी इंग्लैंड हलिया विया, वरी उतां मोटी इंग्लैंड 10-15 दफ़ा विया ऐं मोटी आया त ॿिया ईंदा वेंदा हुआ, जो हिते जूं हालतूं खेनि सही न लॻंदियूं हुयूं। त अलामा साहिबु जेको जिनाह कोर्ट सां कराची में हींअर जेको लेस्ली विल्सन कॉलेज ऑफ मुस्लिम कुझु हुयो उहो विल्सन हॉस्टल, हाणे जिनाह कोर्ट सां जंहिं मिलिट्री जो कब्ज़ो वियो आहे। ऐं उन में अलामा साहिबु हर जुमे ते कलाक ॾेढ जो लेक्चर ॾींदा, ख़ुतबे सां गॾु उनजी वज़ाहत ऐं एक्सप्लेनेशन ऐं सॼो जेको हूंदो हो। हिकु लेक्चर जेको तमामु घणो असां ॿुधो
अंडरस्टैंडिंग डू यू अंडरस्टैंड मीन्स यू स्टैंड अंडर तव्हां में जेका निवड़त हुजे वॾी ॻाल्हि त इहा आहे त अलामा साहिब जी फिलॉसॉफी हुई वॾ माण पाइब न पर निवड़त हुजे तव्हां में सो यू बेटर स्टैंड अंडर डू यू अंडरस्टैंड इहा हिकिड़ी हुनजी फिलॉसॉफी जेका आहे मूं पढ़ी अलामा साहिब एॾे वॾी लेवल जो माण्हू हो पर हाणे अॼु साईं अकबर ग़ारी साहिबु वेठो आहे इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे सभु दोस्त वेठा आहिनि कराची यूनिवर्सिटी सिंधी शोबे जा उस्ताद ओपन यूनिवर्सिटी जा उस्ताद अदी हमीदा मसूद साहिबु साईं सभु वेठा आहिनि अकबर साहिबु जॾहिं खां अलामा साहिब जी वफ़ात थी आहे उन ते को किताब मुंहिंजे नज़र में न आयो आहे तव्हां दोस्तनि खे ख़बर हुजे मथां पर मूं न ॾिठो आहे त को हुन ते एॾा घणा किताब लिखिया विया हुजनि साईं ईअं हूंदो ज़रूरु हिकु ॿ पर जेतिरी घणाई हुजणु घुरिजे मक़सदु त जेके अलामा साहिब जूं तक़रीरूं आहिनि ऐं जेके हुनजा ख़ुदमा आहिनि या हुन राइटिंग्स आहिनि उहे हींअर गुम आहिनि पर उहो कंहिं पर न उहो त नंढो किताबु आहे पर अंग्रेज़ी में जेके हुन तमामु घणा जुल्द आहिनि 10-12 जेके मूं वटि घणे क़दुरु सभु आहिनि उन्हनि खे मुंहिंजो मक़सदु रीप्रिंट थियनि या उन्हनि खे सिंधीअ में कुझु करे सघिजे जेतिरो कमु कजे त उहो कजे त अलामा साहिब जन जेको सिंधी ॿोलीअ सां मुहबत कंदा हुआ ऐं अव्हां सभिनी खे ख़बर आहे त शाह लतीफ़ ते जेको हुननि मक़ालो लिखियो आहे त दुनिया जो वॾे में वॾो शाइर जेका क्राइटेरिया थॉमस कार्लाइल मुक़ररु कई 3 क्राइटेरिया उन्हनि ते अलामा साहिब शाह लतीफ़ खे दुनिया जो वॾे में वॾो शाइर करार ॾिनो इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते मां सम्झो आहे ज़रूरु आहे असां बि हुनखे पढ़ियो तमामु घणो मां जॾहिं गवर्नमेंट कॉलेज दादू में पढ़ंदो हुउसि त सिंधी किताब पढ़ंदा हुआसीं साईं ग़ुलाम अज़हर चन्ना सिंधीअ जो उस्ताद हूंदो हो पोइ उन असांखे पढ़ायो पोइ 2-3 शयूं सम्झण में न पियूं अचनि पोइ मूंखे अलामा साहिब जो त हिकिड़ो तूं ख़त लिख साईं चन्ना साहिबु चयो अलामा मूं हुन ख़त लिखियो मूं जो ख़त सिंधीअ में हो अलामा साहिब जो महीने खनि पोइ जवाबु आयो अंग्रेज़ीअ में आई होप आई हैव दैट कॉपी इट इज़ टाइम ऑफ 1964 जॾहिं मूं हुनखे इहो ख़त लिखियो त माना हू अहिड़े क़िस्म जो माण्हू हुओ जेको पंहिंजूं शयूं जे हुन ॾे वेंदियूं हुयूं त उनजो जवाब बि ॾींदो ऐं माण्हुनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदो त अहिड़े नमूने सां अलामा साहिब जे शादीअ बारे में हिकिड़ो क़िसो ॿुधाइजे जॾहिं पाण इंग्लैंड विया हुआ 5-6 साल उते रहिया त हिकिड़ी राति जो उते हलंदियूं आहिनि ट्यूब ट्रेनूं अंडरग्राउंड ट्रेन सभिनी खे ख़बर आहे हिकिड़े ॾींहुं साईं खे लेट थी वई पर आख़िरी ट्रेन कुदरती 12 बजे उते पहुती जॾहिं अलामा साहिब हुन गाॾी में चढ़िया त हिकिड़ी औरत वेठल नज़र आई उन औरत जो नालो आहे गर्टीट्यूड लोसे जेको असली नालो जर्मन जेके पोइ एल्सा काज़ी पोइ उनखे अलामा साहिब खे हुन ज़ोर कयो त तूं मूंसां गॾु वेह ऐं तूं अकेलो आहीं हा अंग्रेज़ी असां नथा अचनि जर्मन सही होशियारु पोइ हुननि जो पाण में प्यारु थियो ऐं अलामा साहिब हुन शादी कई ऐं हूअ पाण हिकिड़े वॾे जेको आर्टिस्ट जी जेका आहे सा कंपोज़र हो म्यूज़िक जो जेको मोज़ार्ट म्यूज़िक आहे मोज़ार्ट दुनिया जो वॾे में वॾो मोज़ार्ट म्यूज़िक आहे उनजो हू कंपोज़र हो ऐं हा साईं शागिर्दु हो ऐं उनजे हवाले सां हू उनजी धीउ हुई ऐं पोइ अहिड़े नमूने सां हिननि जेको आहे सो पंहिंजे हा साईं खां पोइ शादी थी त अहिड़े नमूने सां आउं सम्झां थो त जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर थी आया आहिनि 1951 में त मां सम्झो 5 इहो आहे 51 खां पोइ कुझु वक़्त में 55 जे वक़्त में ई मुश्ताक गुरमानी गवर्नर हो वेस्ट पाकिस्तान जो जेको अलामा साहिब वटि आयो न भले आयो हैदराबाद में सर्किट हाउस में सभिनि खे सॾायईं अलामा साहिब जॾहिं त पहुतो त चई त हिते त सभु माण्हू गॾु वेठा आहिनि हीउ छा ॻाल्हाईंदो सो पाण घर मोटी वियो हलियो वरी गुरमानी साहिब 2:30 बजे हुनजे घर वियो त हुनखे चौकीदार चयो त अलामा साहिब सुता पिया आहिनि 5 खां पोइ उथंदा वरी 5 बजे गुरमानी वियो ऐं अलामा साहिब हुन सां कचहरी कई चांहि ॿाहिरि जेको आहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं पर जॾहिं वरी 58 में मार्शल लॻे थो त
त तिक्का ख़ान जी ॻाल्हि हिते निकिती, उहो गवर्नर थी आयो हो ऐं उन अची सिंध यूनिवर्सिटीअ में इंटरफेयर कयो, रजिस्ट्रार जे ऑफिस में पहुतो ऐं काग़ज़ वठणु शुरू कयईं ऐं अलामा साहब खे सॾाइण। उन वक़्तु अलामा साहब पंहिंजी जेका आहे सा इस्तीफ़ा ॾिनी ऐं उनखां पोइ हू वरी कंहिं बि सरकारी उन ॻाल्हि में पाण सिविल जज, सेशन जज ऐं बारेटाप करे आया हुआ। मां सम्झो 11 में हुननि खे बार जी डिग्री मिली, 7 में हुननि हुते एडमिशन वरिती। हिकिड़े दफ़े जो ज़िक्र ॿियो बि तव्हांखे ॿुधाइजे त पंहिंजे बंगले में वेठो त मिसिस AK बिरोही ऐं AK बिरोही हुनजे विया, इहे वेझा हूंदासीं, हुनखे पुटलो सॾींदो हो, या इब्राहिम जोयो या ग़ुलाम रब्बानी आगरो या इहे ॿिया माण्हू साईं। हा हा, त उन नमूने हुन हिकिड़ो सोन जो सेट मिसिस एल्सा काज़ीअ खे ॾिनो। मिसिस एल्सा काज़ी उहो वठण खां इनकार कयो, चई त हाणे सॼी ज़िंदगी में कॾहिं कंहिंखां गिफ्ट न वरिती आहे। अलामा सां ॾिस तूं इहा वठि, पोइ ॾिसंदासीं। हुन चुप कई। ॿिए ॾींहुं जस्टिस हमज़ा कुरैशी, मशहूरु हिकिड़ो जज हो जस्टिस, जंहिंजा पुट यूनिवर्सिटी में, त उनखे अलामा साहब घुराए ऐं उहो सेट वापसि कयो। ऐं इहो ई रीज़न त बाबा असांजी ज़िंदगीअ ते कारो दाग़ लॻंदो जेकॾहिं असां ईअं सोन ऐं गिफ्टूं माण्हुनि ऐं दोस्तनि खां वठूं। त अहिड़े नमूने हिकिड़ो उसूल वारो माण्हू हुयो पंहिंजी जाइ ते, ऐं हुन अहिड़े नमूने सां मुंहिंजी गुज़ारिश आख़िर में इहा थींदी, जीअं अॻु में मूं चयो त जेकॾहिं कल्चर डिपार्टमेंट, यूनिवर्सिटियूं असां सभु गॾिजी अलामा साहब ते अञा घणो कमु कजे, PhD कजनि ऐं हुन जेको आहे हुनजो थिए त यूनिवर्सिटी उन्हनि खे अहिड़े नमूने सां इहे शयूं ॾिए त पोइ जेको आहे वधीक बहितर थींदो। अलामा साहब खे हक़ीक़त में उन जे कम खे वधाइण ई उनखे यादि करण जो बहितरीनु तरीक़ो आहे। आउं सम्झां वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, तव्हां असांजे सब्र सां ॿुधो। थैंक यू। हाणे आऊं सिंधी अदबी संगत शाख कराची जे मुतहरिक दोस्त अमजद दुरानी खे गुज़ारिश कंदुसि पाण अचे अलामा साहब खे ॻाल्हाए। मां पंहिंजो मकालो बारी साहब वटि त थोरी देरि में जमा कराए छॾियुसि ऐं मूं नालो बि पे कटायो त बाबा मूंखे तव्हां सॾु न कयो, असांजे दोस्तनि खे ॿुधण जो मूंखे मौक़ो मिले। पर मूंखे हिकिड़ो बि अफ़सोस बि थिए थो, कल्चर डिपार्टमेंट जो असां वटि चेयरमैन साहब बि वेठो आहे। मां मुतवज कराइण थो चाहियां त असांजो जेको कल्चर डिपार्टमेंट जो हॉल आहे, जंहिंखे नेशनल हॉल या सिंध हॉल चयो थो वञे, उन खे जेकॾहिं अलामा आया काज़ीअ जे हवाले सां, अलामा आया काज़ीअ जे नाले सां उनखे मुक़ररु कयो वञे त वधीक बहितर आहे। कल्चर डिपार्टमेंट जे मथां हिकिड़ी ॿी ज़िमेदारी बि हुजणु घुरिजे। हीउ कोई नंढो माण्हू कोन हुयो, हीउ तमामु वॾी हिकिड़ी शख़्सियत हुयो जंहिं सिंध जे न छड़ो लुग़त ॾिनी, सिंध जी समूरी तारीख़ खे पलटे छॾियईं। ऐं जेके GM सैद पंहिंजे किताबनि में हवाला तौर ते जेके साईं जा जुमिला ॾिना आहिनि, GM सैद जहिड़ी शख़्सियत खे बि हुन तब्दील करे छॾियो। ऐं अल्लामा इक़बाल खां वठी क़ाइद आज़म ताईं जे जहिड़नि माण्हुनि सां हुन जूं मुलाक़ातूं ऐं बहस मुबाहिसा इंटरनेशनल अदब में जेकॾहिं हुन नालो ॾिसिजे थो त दुनिया जी अंग्रेज़नि खे जेके हुन पंहिंजी किताबनि जे रस्ते ऐं तहरीरुनि जे रस्ते जवाबु असांजी तहज़ीब खे सॼो हुन रोशनास करायो। इहो को नंढो माण्हू न हुयो। इन जे लाइ हीअ तक़रीब उन जे लाइ का हैसियत नथी रखे। इंटरनेशनल लेवल जी तक़रीर थियणु हिकिड़ी कॉन्फ्रेंस थियणु खपे। कल्चर डिपार्टमेंट जो इहो ज़िमेदारी आहे त घटि में घटि जेको नेशनल स्टेडियम या नेशनल हॉल था चवनि, इन खे अलामा आया काज़ी हॉल जे नाले सां मुक़ररु कयो वञे। ॿियो असांजे नौजवाननि खे मां ॾिसां पियो वेठो त मुज़फ़र चांडियो साहिब खे नौजवान खे असांजे ॿाहुनि में जेको आहे खई वेठो आहे पंहिंजो नौकिरीअ खां निकिरण जो एहतजाज, पर कोई बि हुनजो ज़िक्र कोन थो करे। इहे शयूं असांजे हेॾनि वॾनि पोस्टुनि ते वेठा आहियूं, ध्यानु ॾियणु खपनि। ऐं असांजो जेको सिंधी ऑफिसर आहे, जेकॾहिं उनखे असां सिंधीअ में वञी करे रिक्वेस्ट था कयूं त मजाला जो कमु करे, पर जेकॾहिं उन सां वरी फ्री अची ड्रेस मटे ऐं उर्दू में ॻाल्हाइण था शुरू कयूं त उहो अलर्ट थो थी वञे, यकदमि उहो कमकार थियणु शुरू था थियनि। इहो रवैयो ख़तमु थियणु घुरिजे। अॼु जेका सिंध जे ख़िलाफ़ु MQM जेको आहे अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त सिंध ॿिनि हिसनि में विरहाइजी चुकी आहे, सिर्फ़ु ऐलान थियण वारो आहे। इन तरफ़ असांजा अदीब ऐं दानिश्वर सीरियस थियनि। अलामा आया काज़ी ठीकु आहे, हिकिड़े अपार्टमेंट में ग़लतीअ में औरतुनि जे अपार्टमेंट में हलियो वियो ऐं हिकु औरत सां हुनजो नातो जुड़ी वियो, पर उहो नफ़्सानी नातो कोन जुड़ियो, पर हुन सां हिकिड़ो रूहानी रिश्तो जोड़े छॾियो। इहे ज़हन में रखणु घुरिजनि त असांजो नौजवान हिन वक़्तु जंहिं पोज़ीशन में बीठो आहे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नफ़्सानी रिश्तनि ॻंढण जे लाइ त आहे, उनखे हिन पोज़ीशन ते कंहिं अची बीहारियो आहे। इहे सभु शयूं हिकिड़े अदीब ऐं दानिश्वर जे लाइ हिकिड़ो वॾो दाइरो मुक़ररु कनि ऐं उन में उहे सभु शयूं रखी उन में हल कढनि। इहो आख़िर थी छा रहियो आहे। असांजी अदी वेठी आहे जॾहिं
नज़ीर सां अञा शायदि उन जूं मंगणो थियो हुयो त ख़ैरपुर में असांजे घर कामिल शाह मोहम्मद दुरानीअ जे आई हुई, उन बिल्कुलु नंढी हुई, माशाल्लाह हाणे थोरो रंग अतीअ जेके मजबूरी सबबु वाइट थी वियो आहे। ॾाढी ज़बरदस्त मुंहिंजी भेण मुंहिंजी वाइफ सां हुनजो ॾाढो लॻंदो हुयो। उहे ज़िया जा दौर असांजा जेके तहरीकुनि जा दौर हुया, उहे समूरा असांजी सिंध सां हिकिड़ो वॾो वेधन थियल आहे, हिकिड़ी वॾियूं डिघियूं तारीख़ूं आहिनि। अलामा आया काज़ीअ जे हवाले सां मां वरी बि रिक्वेस्ट कंदुसि त कल्चर डिपार्टमेंट खे इहो बि खपंदो हुयो त जेके अलामा आया काज़ीअ जा हिते किताब छपियल आहिनि उहे हिते रखणु खपंदा तीअं माण्हू ख़रीद करे सघनि। ऐं जेके हुन स्पीचिस कयूं, तक़रीरूं कयूं, रेडियो ते हुनजा जेके प्रोग्राम पिया आहिनि या हुननि जेके मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस में तक़रीरूं कयूं, जेके अॼु वेबसाइट ते यूट्यूब ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पयूं, उहे सभु किताबी सूरत में अचणु खपनि। सिंधी अदबी संगत जो बि इहो फ़र्ज़ु आहे त उनखे तहरीरी सूरत में बाक़ाइदगी हार्ड कॉपीअ जी सूरत में अचणु खपनि। ऐं असांजे नौजवाननि खे पढ़ाईअ तरफ़ ऐं किताब जी तरफ़ तमामु घणो ध्यानु ॾियणु खपे। बसि इहे रिक्वेस्ट हुयूं। बाक़ी मकालो मूं लिखियो आहे बारी साहब वटि मूं जमा करायां। महिरबानी। मकालो त आऊं लिखी आहे, पर जीअं त वक़्त जी घटिताई आहे उन करे मकालो बारी साहब खे ॾींदुसि। उन मां सिर्फ़ु हिकिड़ो पैराग्राफ जेको आहे आऊं पढ़ी बारी साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचे। अलामा काज़ी हिकु घणो पढ़ियो सूफ़ी मिज़ाज रखंदड़ आलिम हो, जंहिंजो वहदतुल वजूद जे फ़लसफ़े में एतिक़ाद हो। पाण थियोसॉफिकल सोसाइटी जो पिणु सरगर्म कारकुन हो। ऐं अलामा आया काज़ी शाह लतीफ़ भिटाई जो शाइर हो, जंहिं शाह लतीफ़ जी शाइरी जी छंड छाण करे शाह जो रिसालो तरतीब ॾिनो ऐं उन में सुर केदार खे हुन कढी छॾियो, जंहिंमें संतनि जी दावा इहा हुई त शाह साईं जीअं त समूरा शाह साईं जा किरदार सिंध जा आहिनि ऐं हिकिड़ो बि किरदारु ॿाहिरि न आहे, उन करे केॾारो शाह जो नथो थी सघे। बहरहाल इन ते तमामु वॾो बहस आहे, काफ़ी आलम जेके आहिनि राय सां मुतफ़िक़ न आहिनि। उनखां अलावा अलामा काज़ी तमामु वॾो फ़लसफ़ी ऐं ॾाहे क़िस्म जो माण्हू हो। जॾहिं बर्नार्ड शाह ब्लैक गर्ल इन सर्च ऑफ गॉड जे नाले सां किताबु लिखियो त उनखे जवाब में भूरी छोकिरी ख़ुदा जी ॻोल्हा में हुन तमामु जानदार हिकिड़ो किताबु लिखियो। ऐं उनखां अलावा संदसि जेके तक़रीरूं या ख़ुतबा आहिनि उहे सूफ़ी लाकूफ़ी जे नाले सां मोहतरम डॉक्टर गफ़ार सूमरी जेको आहे तरतीब ॾेई छपराया आहिनि, उहे बि असां नौजवाननि खे पढ़णु घुरिजनि। ॾाढा काराइता ख़ुतबा आहिनि जंहिंमें माना ज़िंदगी गुज़ारण जो ऐं फ़लसफ़े जो तसौफ़ जे बारे में तमामु सुठा माना नुक़्ता शामिल आहिनि। ऐं उनखां अलावा ॿी शइ आउं हिकिड़ी नोट कराए ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि त अलामा काज़ी जो साईं जेम्स साहिब सां तमामु गहरो रिश्तो हो। ॿई तमामु घाटा दोस्त आहे, एतिरे क़दुरु जो साईं जेम्स साहिब पंहिंजी किताब में अलामा काज़ी खे पंहिंजो उस्ताद ऐं रहबर छॾियो आहे। ऐं साॻी रीति ख़तनि में जेको साहड़ जा सिंगार जे नाले सां किताबु छपियो, उन में अलामा काज़ी चए थो त आउं सन यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहियां, यानी ॿई हिक ॿिए जी अज़मत जा क़ाइल आहिनि। बहरहाल हाणे आउं सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी ऐं हिन शानदार प्रोग्राम तक़रीब खे ऑर्गनाइज़ कंदड़ मोहतरम साईं बारी मगी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजो मकालो पढ़नि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। ॿ टे ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं मकालो काफ़ी ॾिघो आहे, ऐं सिर्फ़ु 5 मिंट वठंदुसि। जिन दोस्तनि ॻाल्हायो आहे उन्हनि जी मूं महिरबानी पहिरियों बि चई, पर सिंधी अदबी संगत कराची बशमूल ॿियूं असांजी शाखूं असां 15 ॾींहंनि जे अंदरि कोशिशि कंदासीं त सभिनी स्पीकर मकाला वठी ऐं उन्हनि खे एक्नॉलेज करे पोइ असां इहो किताबु छपाईंदासीं। ख़्वाबु आहे, हिकिड़ो नंढो ख़्वाबु आहे, हीअ किताबु सस न आहे त असां आलमा साहिब ते सिंधी अदबी संगत कराची तरफ़ां 500 पेजनि जो किताबु आणींदासीं ऐं उन में अलामा साहिब जूं तक़रीरूं मज़मून ऐं अॼु जेको नओं हिकिड़ो लाड़ो पैदा थियो आहे। असां अॼु आबदा त वरी हिकिड़ी काफ़ी टर्निंग कई, पतो आई कंसीव द आइडिया वन ऑफ द बेस्ट पिक्चर। तो अहिड़े नमूने सां मकाला गॾु कंदासीं ऐं छपराईंदासीं। ऐं अदा अकबर लगारी जी मां वरी उनजी प्रेजेंस में आई एम वेरी हैप्पी रियली, उनजे प्रेजेंस में मूंखे ॾाढो ख़ासि हिकिड़ी इंस्पायरेशन थी। 2 ॻाल्हियूं आहिनि आलामा साहिब जूं जेके रहिजी हुयूं। आलामा साहिब या साईं इकबरी साहिब थियल आहे, हिन मकाले में कोट थियल आहे त हू वेस्टर्न थिया सोफिस्टो सूफ़ी हो, वेदांतन हो, ऐं उन सां गॾु उनखे पाण चवंदो त मूंखे हेगिल या अफ़लातून वांगुरु रिफ़ामिस्ट न सम्झो, पर मां सिंध धरतीअ जो उन सिंधू मात्रीअ जो
हिकिड़ो उस्तादु आहियां, पढ़ियल माण्हू आहियां, जिन खे ॿ शयूं जेको आहे सो आउं सिंधी माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो। हिकिड़े तक़ीर में हुनजो ज़िक्र कयो आहे, उहा आहे इख़्लाक़ियात, रुहानी तालीम ऐं तालीम जेका असां निसाबी तालीम चऊं या अकेडमिक में। हू चवंदो त 3 शयूं जेकॾहिं के सिंधी माण्हू जे घर में आहिनि त उहो कॾहिं बि उहो घर कंहिंजे नज़र मां इन सेंस में उहो बर्बादी ॾिसी नथो सघे। हिकिड़ो क़ुर शरीफ़, ॿियो शाद लतीफ़ भिटाए जो रिसालो, टियों मसनवी रोमी। त कंहिं ब्रिशा पुछियो त मसनवी रोमी खे भला जेकर असां सिंधीअ में ट्रांसलेट कयूं, चई त मसनवी रोमी खे सिंधीअ में ट्रांसलेट करणु एॾो आसान न आहे, उन लाइ मां कोशिशि कंदुसि। मूंखे ख़बर आहे त उन को 50-60 पेज उहे ट्रांसलेट कया हुआ, उहे कोशिशि कंदासीं तो किथां हथ अची वञनि। ॿियो त जेके हिकदमि तक़ीरूं कंदो हो, उन में मां उन सॼी जॾहिं तक़ीरूं पढ़ियूं, बिलीव मी असां बि थोरो घणो दावा कंदा आहियूं त असां बि काफ़ी पढ़ूं था, पर तव्हां क्लासिकल जर्मन फिलासफ़ी खां वठी शोपनहावर आहे, हेगेल आहे, कांट आहे, वरी वेस्ट ईस्टर्न में अचो त हुनखे माना ही वात हीअं सम्झो त हिकिड़ो दरियाउ समुंड, ऐं एॾो हुन तफ़सील सां किथे बि कोई ज़िक्र न आहे त को पनो खणी या किताबु खणी को हुन लेक्चर ॾिनो, हिकु ॾींदो हो। ऐं हुन में हुनजो हिकिड़ो इल्मु हो, माना हुनजी हिकिड़ी दानिश हुई, हिकिड़ी इथिक थी, ऐं उन खां पोइ नाले जी जेका हुन एॾो पढ़ियो जो हिकिड़े दफ़े साईं जीन सेठ खे हिकिड़ो ख़त लिखी त चई तई मां लंडन जे जंहिं फ्लैट में रहियो पियो हुते मां सुगड़िजी वियो आहियां। तव्हांखे ख़बर आहे त फितरत पसंदि माण्हू हो ऐं इथिक्स जो तमामु वॾो माण्हू हो, लॉजिक जो तमामु वॾो माण्हू हो, पर रूहानी जेका हिकु त डॉक्टर पंहिंजे जेठमल परसराम जो बि वॾो नालो, पर मूं जॾहिं कर्नल जी पे ठाही त मूंखे अलामा काज़ी उन खां तमामु वॾो माण्हू नज़र आयो। चई त मूंखे इन फ्लैट में मां सुकड़िजी वियो आहियां, मूंखे मुंहिंजो साह घटिजे थो, मां चाहियां थो त मूंखे अकाब वांगुरु खे पर लॻनि ऐं मां सन जे तुंहिंजे हिन ज़मीन ते अची तोसां ॻाल्हियूं कयां। मूं सोचियो त हिन जी बि सॼी उमिरि ख़ानगी तालीम रही ऐं हुनजे मासात जेकॾहिं उनखे अपॉर्चुनिटी न मिलिया त थी सघे थो लंडन पढ़ण लाइ न बि वञी सघियां। मूं सिर्फ़ु इहो तजुर्बो पियो कयो त हिननि खे इहे फैसिलिटी बि न हुयूं। पाट जा जेके बि काज़ी आहे अंसारी हिन जा ख़ुदि नानाणो या ख़ुदि ॾाॾो, उहे एतिरा पैसे वारा न हुआ, मामूली क़िस्म जी हिकिड़ी हुनखे नौकिरी हुनजे बाबा खे। पर थारोली जेको सिंधी यूनिवर्सिटी जो कंसेप्ट हो, यानी उनखे तव्हां एजुकेशन सिटी चई सघो था उन ज़माने में, त मूं किथे पढ़ियो त हुन ही ड्राइव द सेंस फ्रॉम लीड्स यूनिवर्सिटी। पोइ मां लीड्स में ॾिठो, चेक कयुमि त भाउ ईअं आहे या न आहे, पर जॾहिं पोइ मां सिंधी यूनिवर्सिटी खे कॾहिं कॾहिं आर्टिस्टिक नज़रनि सां मां ॾिसंदो, मूंखे लॻंदो त यार वाक़ई ही गॉट प्रॉपर आइडिया फ्रॉम लीड्स यूनिवर्सिटी। ऐं उहो एजुकेशन सिटी हो, उनजो वॾो प्लान हो, ऐं माण्हू दाऊं कई त काजी साहिब जे ॿार कीअं न पथर में ऐं जबलनि में पढ़ंदा ऐं शहरनि मां कीअं कि वन डे दे विल रियलाइज़ त मां जेका यूनिवर्सिटी जो जेको बुनियादु विझां थो। तमामु घणा हुनजा लकाव आहिनि, तमामु घणा हुनजा डायमेंशन आहिनि जिते ॻाल्हाए सघे थो, पर ही वॉज द मेन ऑफ प्रॉपर एजुकेशन, सोशल एजुकेशन। अफ़लातून ते बि हुनजी वॾी क्रिटिक आहे, पर उन खां पोइ सिकरात ते ही बि बेसिकली सिंपोज़िया जो माण्हू हो। त हिन जे उन ख़ासि इंस्ट्रूमेंट ऑफ इंफॉर्मेशन जेका इंटेलेक्चुअल इंफॉर्मेशन आहे उनखे गैदर करण जी ज़रूरत आहे। ऐं ख़ासि तौर ते उन जो तक़ीरूं आहिनि, तक़ीरूं जेको आहे फिलोसॉफिकल डिपिक्शन में जेकी तक़ीरूं आहिनि, आई चैलेंज एंड आई एम नॉट मेकिंग अ बिग मेरिटल क्लेम। तव्हां जॾहिं हुनखे पढ़ंदो तव्हांखे इनलाइटनमेंट नज़र ईंदी, एॾी इनलाइटनमेंट, एॾो ओरिएंटेड ऐं एॾो सब्जेक्ट ओरिएंटेड, तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। बहरहाल तमामु वॾो मकालो आहे, सिर्फ़ु इहो थियो त हिन काजी साहिब जो काफ़ी उन ते कमु थियल आहे, पर अञा बि काफ़ी शइ रहिजी वियूं आहिनि जिन खे असां पूरो करण जी कोशिशि कंदासीं। मां सिर्फ़ु 2-3 लाइनूं पढ़ां थो त जेकॾहिं साईं जीन सेठ चवंदो त कृष्णा मूर्ति मुंहिंजी रुहानी एतिरी घुर्ज पूरी करे न सघियो, इवन मिर्ज़ा खलील में, पर आलामा काज़ी जेको आहे सो उन मूंखे टर्निंग ॾिनी। उन मूंखे ॿुधायो त तुंहिंजो जेके बि मज़हब आहिनि, कसर मज़हब, उन जी वहदत हिकिड़ी आहे, उहा आहे ॻोल्हा। तव्हां पंहिंजे महबूब जी ॻोल्हा कंदा कयो ऐं उहो ज़रूरु मिले थो, पर उन जूं जड़ूं सिंध धरती सां हुअणु खपनि। तुंहिंजो जेको इश्क़ आहे, मजाली जेको इश्क़ आहे, उनजो शुरूआति सिंध में ऐं वेदांत खां थियणु खपे। उनजो ॾाढो साईं
दयाल दास्तान मोहब्बत में लिखियो आहे। मां सिर्फ़ु 2 सिटूं पढ़ंदुमि या हिकिड़ो पैराग्राफ त तव्हांखे अहसासु थींदो। इहो मुंहिंजे मकाले में कोट थियल आहे। काज़ी मियां इमदाद अली साहब जा वॾा अंसारी ख़ानदान मां असुल पहाड़ मिले दादू जा वेठल हुआ। आलामा साहब जे वालिद मियां इमाम अली सरकारी मुलाज़िम सां खे लॾे थी हैदराबाद शहर में सुकून इख्तियार कई हुई। सिंध, बॉम्बे ऐं अलीगढ़ इहो हुआ माना इल्मी दर्सगाह जिते ख़ानगी तालीम न वरिती, किथे बि यानी न रेगुलर तालीम न वरिती, पर पोइ ॾिसो बैरिस्टर थियो ऐं उहा बि ॾिठी ख़ानगी तालीम हुई। अलीगढ़ मां तालीम हासिल करे इंग्लैंड ॾे 1970 में तालीम वठणु वियो, जितां बैरिस्टरी पास करे 1911 में मोटी सिंध में आयो। पहिरें अदालती खाते में नौकरी करे पोइ मुताले ऐं गौर फ़िक्र में मशगूल रहियो। हाणे मुंहिंजी मुलाक़ात 1929 खां थी। सदर सोहबत ऐं मुलाक़ातुनि मूं ते निहायत गहरो असरु कयो। ज़िंदगी जे हर मसइले में हिन मुंहिंजी रहबरी कई। मज़हब जी सही माना सम्झाइणु, इल्म खे वसी कराइणु, अमली ज़िंदगी में हिदायतूं ॾियणु, इश्क जे कंडियुनि खे खोलणु ऐं इसरार ॿुधाइणु। ऐं हीउ मुंहिंजो मुर्शिद, उस्ताद, लीडर ऐं रहबर हो। मुंहिंजी ज़िंदगी जे हर मसइले ते हावी हो। सदर मोहबत ऐं सिहत सोबत बाद में मूंखे हेठियुनि ॻाल्हियुनि जी परोड़ ॾिनी। उहे 4 पास्टुलेट 4 फंडामेंटल त काइनात रिथा ऐं मक़सद सां वजूद में आयल आहे। हीउ हिकिड़ो कंसेप्ट हो जेको शोपनहार में ॾिनो ऐं हरमनिस जॾहिं नावेल लिखियो सदारत मूं ते गौतम खां इहो डायलॉग ॿुधो त काइनात रिथा ऐं मक़सद सां वजूद में आई। जॾहिं जेतोणीक तव्हां लेनिन मार्केट ताईं असां चवंदा आहियूं त काइनात या संसार हेलिकल आहे, उहा कंहिं बि रिथा सां न आहे। जॾहिं जबरियत वधे थी त इर्तिका थिए थी ऐं पोइ अमलनि साम्हूं शइ अचे थी। तंहिंजे करे बहरहाल हुननि पंहिंजो हेगल खे जीअं त मार्क्स लेफ्ट हेगलिनिस्ट हो पर राइट जेके हेगलिनिस्ट हो हुननि जो कंसेप्ट साॻियो हो। काइनात रिथा ऐं मक़सद सां वजूद में आई आहे। मसइले वजूदल वजूद यानी वेदांत जे हर शोबे ते असर जी सान्ह ऐं वाफ़िद हासिल थी। हालांकि साईं जीअं चवंदो त मां परसराम जेठमल मुंहिंजे ज़िंदगीअ ते तमामु वॾो असरु कयो। मां हुन खां रुहानी इख़लाक़ी तालीम वरिती। पोइ अॻिते हली हुनजो ज़िक्र करे त मूंखे वधीक मुंहिंजी शख़्सियत ते जेको असरु कयो उहो कृष्णमूर्ति खां पोइ आलामा काज़ी जंहिं मूंखे वहदतुल वजूद जो सही फ़िल्सफ़ो सम्झायो। टियों कसरत मज़हब या बुनियादी वहदत साॻी आहे। हिन सभु मज़हब उन्हनि जी वहदत हिकिड़ी आहे। उहा वहदत इंसानियत खां वठी ऐं इन जेको फितरती जेको काइनात जो लॻाव आहे उन में पाण खे ॻोल्हणु ऐं काइनात खे सम्झणु जंहिंजो बुनियादी जेको आहे जीअं इफ़लातून चयो त एवरीथिंग स्टार्टेड फ्रॉम एजुकेशन, त हीअ तालीम आहे जंहिंसां जीअं असां मार्केट चऊं था त शऊर मादी आहे ऐं बाक़ी ॿियूं दोसी शिकिलियूं आहिनि, पर एजुकेशन इन सभिनी खे मल्टी नेचर मल्टी डायमेंशनली उनखे एक्सप्रेस थी करे त तव्हां सोसाइटी खे तॾहिं डेवलप करे सघो था जॾहिं तव्हांजो पैटर्न जेको आहे सो एजुकेशन वारो हूंदो, दानिश वारो हूंदो ऐं लॉजिक वारो हूंदो। टी जेका हुन ॻाल्हि कई त मां दीन इस्लाम खे वेझो आणण में जेको आहे आलामा काज़ी जो वॾो हथु। जॾहिं 1947 में ऐं पहिरियों 1942 पोइ 1947 में जॾहिं ऑल इंडिया मुस्लिम लीग जो मूंखे तक़रीर लिखणी त मूंखे ॾाढो मुंझायो थियो। ही वॉज थिंकिंग त हाउ कुड ही यानी रिप्रेजेंट हिज पॉइंट ऑफ व्यू। त पोइ आलामा साहब हुनखे बाक़ाइदे सम्झायो ऐं उन खे पोइ हुन फुटनोट बणाए करे अॻिते हिन जिदोजहद कई। तमामु ज़बरदस्त हुन ते मज़मून लिखियो आहे ऐं त सरज़मीन सिंध सां इश्क जो कुझु सेखारियो उहो आलामा साहब। ऐं आलामा साहब पंहिंजी फिलासफ़ी में चयो त जेका बि लॉजिक आहे, जेको बि दलील आहे, जेका बि तालीम आहे, उहो जॾहिं ज़मीन खां शुरू नथी थिए ऐं जेकॾहिं तव्हां सिंध जी तूं ॻाल्हि न कंदे त माण्हू तुंहिंजे दलील खे सम्झी न सघंदा। बहरहाल उहो असांजा बुज़ुर्ग हुआ। अॼु असां नंढो प्रोग्राम यकीनन नंढो प्रोग्राम कयो आहे, पर चवंदो आहे ग्रांती त ख़्वाब वॾा ॾिसो ऐं कम वॾनि जी दावा कयो, पोइ भले तव्हां नंढा कम करे सघिया हुजो। पर आउं दावा त वॾी नथो करियां, पर तव्हांखे 15 ॾींहं जे अंदरि मां दोस्तनि ॾे पाण वञी मकाला गॾु कंदुसि ऐं वी विल कम आउट वन बेसिक बुक ऑन आलामा साहब कंप्राइजिंग आहे 500 पेजिस। वॾी महिरबानी। इहो न मालूम रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, इहो न मालूम रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, अची अमरकोट में कंदसि कान प्रीत, पखनि जी प्रीत माड़ी सी न मटियां।
हाणे आऊं साईं मुख्तियार अली साहब जी गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अलामा साहब खे ॻाल्हाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मानवारा मसूद नूरानी साहब, साईं प्रोफेसर कमाल जामलो, प्रोफेसर अब्दुल गफूर साहब, साईं अमीन मक्सी साहब, मैडम हमीदा, साईं जोयो साहब, बारी मंगी ऐं उन सां गॾु डॉक्टर शेर मेराणी ऐं ॿिया मान वारा दोस्तो, जीअं लतीफ़ जी ॿोली। मूं से ॾिठा मार जनी ॾिठो बिरीअ खे, तनी संधी का करे न सघां ॻाल्हि। जसाए कराची जे सिंधी अदबी शाखुनि खे ऐं ख़ासि करे बारी मंगी अमीन खोसो साहब, जिन मुख़्तसिर ही सही अमीन मसी साहब, जिन मुख़्तसिर ही सही पर सिंध जे उन चंद बाशऊर तारीख़ जो, इल्म जो, अदब जो इदराक रखंदड़ दोस्तनि खे घुराए करे ही प्रोग्राम अरेंज कयो। तमामु घणियूं ॻाल्हियूं अलामा आया काज़ी ते थी चुकियूं आहिनि। मूं जेको शेर पढ़ियो उहो शेर अलामा आया काज़ी जे लाइ तारीख़ में हिकु ॿियो भेरो रिपीट थियो ऐं इहो शेर सिंध जे जदीद तारीख़ जो वॾो नाम अदीब जीएम शेख चयो। अलामा आया काज़ी असांजी बदकिस्मती आहे, मुंहिंजो सिर्फ़ु मकाले जो उनवान आहे त छा 19वीं सदीअ जो इंसान 21वीं सदी जे नौजवाननि जो आइडियल थी सघे थो। मुंहिंजो टारगेट बि पंहिंजे मकाले जो उहे नौजवान आहिनि, थोरो चंद गुज़ारिशूं आहिनि। घणनि दोस्तनि घणियूं ॻाल्हियूं कयूं, शायदि घणनि खे घणियूं ॻाल्हियूं ख़बरूं हूंदियूं, पर अलामा आया काज़ी जी परवरिश कपल वस्तु जे शहज़ादे सिद्धार्थ जहिड़ी थी। संदन वालिद हैदराबाद जो सिटी मजिस्ट्रेट ऐं म्यूनिसिपल कमिश्नर, जहिड़ी रीति कपल वस्तु जे शहज़ादे सिद्धार्थ खे शाही माहौल घर में मिलियो, अलामा आया काज़ी खे भी अहिड़ो ई नसीब थियो। नौकर चाकर बि हुआ, शाहाणो जलाल बि हो ऐं साॻे तरीक़े सां जॾहिं स्कूल वञणु लॻो त मियाँ अब्दुल अज़ीज़ आखूंद स्कूल वठी वेंदो हो ऐं छॾे वेंदो। फारसी ऐं क़ुरान जो हिफ़्ज़ बि कयो हुई, मदरसनि जो पढ़ियल कोन हो, इंतहाई सोफिस्टिकेटेड मॉडर्नाइज़्ड। इकनॉमिक्स में लंडन में जा मास्टर कयईं। घणा लिखनि था त बायोलॉजी या ज़ूलॉजी में उते मास्टर कयईं, लॉ जी डिग्री वरितई, उनखां पोइ ॿार इतला जी डिग्री वरितई। इल्म जी तलब एतिरी हुई त जर्मन वियो, जर्मनी सिखियो, इजिप्ट वियो, कायरो में अरबी सिखियो, अलीगढ़ जी यूनिवर्सिटी में शुरूआती तौर में वियो, तबियत खे रास न आई, वापसि लंडन। जॾहिं सिंध में वापसि आयो त टंडो मोहम्मद ख़ान जो मजिस्ट्रेट, खैरपुर जो सेशन जज ऐं बाद में स्टेट जो होम मेंबर, नॉट होम मिनिस्टर। घणनि तारीख़दाननि होम मिनिस्टर लिखियो आहे, बट ही वॉज नॉट होम मिनिस्टर, ही वॉज होम मेंबर ऑफ द स्टेट।
ये पहलू ज़माने जा तारीख़ जे उन्हनि बुलंद सतहनि ते पहुतो जेको अॼु जो नौजवान 21वीं सदी में सिर्फ़ु तसव्वुर करे सघे थो, ख्वाब ॾिसी सघे थो। शाइस्तगी, हया, लज, शर्म संदसि शख़्सियत जा बहितरीन पहलू हुआ। इहो ज़िक्र थी चुको त 20 मिनटनि जे ट्रेवलिंग में हिकिड़ी वेस्टर्नाइज़्ड इंतहाई अमीरज़ादी ऐं मञल कंपोज़र मोज़ार्ट जे शागिर्द जी धीउ जॾहिं 20 मिनट साणसि स्टेशन खां ॿी स्टेशन ताईं रेल जो सफ़र थियो, हुन जे मथां अखनि शकनि थी पई ऐं दुनिया जे सुखनि जा सभई सामान सभु छॾे करे जामशोर जे गरम हवा खे भातो में करे हमेशह जे लाइ हिते थी वई। इहे पहलू छॾियो, पर अल्लामा इक़बाल एज़ अ ज्यूरिस्ट कानून तां, दुनिया जो वॾो कानून तां, जॾहिं कानून में खामी थियूं त हुनजो नुक़्तो हुयो त कानून उहो जेको माण्हुनि खे इंसाफ़ फ़राहम करे। जॾहिं कानून इंसाफ़ फ़राहम न करे त सिविल जज जी ऐं सेशन जज जी नौकरी खे छॾे छॾियईं। तालीम में हुनजो तसवुरु हुयो त तालीम उहा जेका तरक़ी ॾे, तरक़ी ॿिनि क़िस्मनि जी, हिकु मादी ॿी रूहानी। ऐं जॾहिं हिते ज़िक्र थियो त 1968 में हुनजा इहे लफ़्ज़ हुआ त मूंखे अफ़सोस थो थिए त माण्हू वॾियूं पटाखूं त हणनि था, पर जेकॾहिं उन्हनि खे तालीम इंसान मथां आला इंसान न बनाए सघे त उन तालीम जो मक़सदु ई फ़ौत थिए। एज़ अ स्कॉलर एंड थियोलॉजिस्ट, मज़हब में हिन जो नज़रियो हो त मैन हैज़ बीन क्रिएटेड टू वर्शिप गॉड। नंबर 2, हुनजो मज़हब में एज़ अ थियोलॉजिस्ट हुयो त काइनात में अल्लाह ताला हर जगह ते हर क़ौम मंझि केतिरा पैगम्बर ऐं नबी मोकिलिया ऐं हर मज़हब जो पैगाम हिकिड़ो ई आहे ऐं उहो ई इस्लाम में आहे। लिहाज़ा इन बुनियाद ते कंहिं बि मज़हब खे कार न ॾियणु खपे। नंबर 3 नज़रियो हुयो त हिकु बहितरीनु मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ खां ऐं जंहिंजे ज़बान खां को बि इंसान ज़ख़्मी न थिए, नॉट अ मुस्लिम। हुनजो नज़रियो हो त हिकु मुस्लमान उहो आहे जंहिं मुस्लमान जे हथ खां ऐं ज़बान खां को ॿियो इंसान ज़ख़्मी न थिए। नंबर 3 नज़रियो हुयो त मज़हब ऐं इंसान ख़ुदा जो विच में ॻांढापो आहे, इन में मुल्ले जो को बि अमल दख़ल कोन्हे। जॾहिं मस्जिद ऐं मस्जिदगाह जो मसइलो थियो त उन ज़माने में मज़हब जे बुनियाद ते काल कुहारा हिकिड़े हिक ॿिए जे रत जा प्यासा थिया ऐं वाहिद अल्लामा आया काज़ी हुयो जंहिं अखि पटी ऐं उन वक़्त जे लीडरनि खे ख़त लिखी करे उन बाहि खे हमेशह जे लाइ विसाए छॾियो। अल्लामा आया काज़ी जे लाइ चयो वियो, केरु तसवुरु करे सघे थो त बरनार शाह हुनजो मुअतरफ़ हुयो। केरु तसवुरु करे सघे थो त हिंदुस्तान जो सदर ज़ाकिर हुसैन हुनजो मुअतरफ़ हुयो। मौलाना अबुल कलाम हुनजो मुअतक़द हुयो। मौलाना उबैदुल्ला सिंधी हुनजो मुअतक़द हुयो। एके दोई हुनजो रूहानी शागिर्द हुयो। जीएम सैयद हुनजो रूहानी शागिर्द हुयो। ऐं अॼु जेको सिंध जे अंदरि शऊर नज़र थो अचे उन में वॾे वॾो दख़ल अल्लामा आया काज़ी जो आहे। 1968 में तारीख़ खे दुरुस्त करणु खपे त जेको माण्हू जिना कोर्स जे मौजूदा कोर्स वारे एरिया में जुमे जा खुतबा ॾींदो हुजे ऐं जेको 1951 खां वठी 1968 ताईं यूनिवर्सिटी में दुनिया खे ज़िंदगी सेखारींदो हुजे, छा अहिड़ो माण्हू ख़ुदकशी करे सघे थो? नॉट एट ऑल। कतई कोन थो सम्झा में बहादुर माण्हू ख़ुदकशी करे सघे थो। He had a very firm belief in God. इन शइ खे दुरुस्त करणु खपे।
हुनजो इश्क एल्सा काज़ीअ सां प्लेटोनिक इश्क हुयो, मोर ऐं ड्रेल वारो इश्क हुयो। उहो हुनजे ॻोल्हनि खे ॾेई करे ख़ुशि थी वेंदी हुई। अहिड़ो माण्हू जल्दी नथो करे सघे त उन ताईं पहुचण जे लाइ ख़ुदकशी कजे। जॾहिं अलामा काज़ी जो पेर तिरकियो, नफ़ीस माण्हू केतिरनि ॾींहंनि खां बुखायल रेज़िस्ट न करे सघियो, नतीजे तौर ते हिन दुनिया मां कूच करे। इन खां पहिरीं सदर पाकिस्तान अयूब ख़ान हैदराबाद जे उन वक़्त जे कमिश्नर खे हिदायत कई त मुंहिंजो पैगाम पोयनि खे ताज़त जो ॾिनो वञे। हिंदुस्तान जे रेडियो ऑल इंडिया रेडियो ते न्यूज़ ब्रेक थी, जंहिंमें तारीख़ साज़ लफ़्ज़ उन वक़्त जे सदर ज़ाकिर हुसैन चया त तारीख़ में विरांगे खां पोइ पहिरियों वक़्तु आहे त सरहद जे ॿिन्ही पार सभु गॾिजी करे ॾुख मनायूं। थैंक यू। हाणे आऊं मोहतरमा मैडम हमीदा अहमद साहब गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं साईं अलामा काज़ी साहब थी ॻाल्हाइनि। स्टेज ते वेठल मुंहिंजा भाइर, पिंडाल में वेठल मुंहिंजा भाइर भेण, अॼु उन शख़्सियत ते ॻाल्हायो वञे थो जेका शायदि मुंहिंजे लाइ का नालो नओं नाहे। नओं इन्हीअ जे करे नाहे जो हिन वक़्तु जेको भाउ मुंहिंजो जेको तफ़सील सां ॿुधाए वियो त मौलाना भाषानी, मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं इहे सभु जेके आहिनि से इन्हनि जे तसलसुल में ऐं इहे सभु जेके आहिनि अलामा आया काज़ी उन्हनि सां जेको आहे सो तमामु वेझो हुयो। मां बि इहो ई चवंदसि त मां नंढे हूंदे जॾहिं पंहिंजे घर में जेका नंढड़ी लाइब्रेरी हूंदी हुई उन में अलामा आया काज़ी जा नंढड़ा हिकिड़ा किताब हूंदा। मूंखे ख़बर न आहे अलाए छो चवनि था त उन ते के किताब न आहिनि छपिया, पर बहरहाल मां नंढे हूंदे हिकिड़ा नंढड़ा किताब जा शायदि उन टाइम ते छपिया हूंदा त उहे मां पढ़ंदी हुअमि ऐं मुंहिंजो बाबा मूंखे ॿुधाईंदो हुयो त हे अलामा आया काज़ी आहे जेको सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों वाइस चांसलर हो। हिन जी सोच ऐं सम्झ जेका हुई उहा माण्हुनि में शऊर वंढण वारी हुई। अलामा आया काज़ी ते घणो ॻाल्हायो वियो आहे। शाह जे लाइ हुन जी कहिड़ी सोच हुई, माण्हुनि जे लाइ कहिड़ी सोच हुई, धरतीअ जे लाइ हू कीअं पियो सोचे। एल्सा काज़ी जेको आहे सो शाह जो ट्रांसलेट कयो, उन में वधीक सहकारी जेको आहे अलामा आया काज़ी हुयो। पर मां जेको काज़ी साहब जो ॿियो पहलू ॾिठो आहे जंहिं ते शायदि कंहिं न ॻाल्हायो आहे या ईंदड़ जेके असांजा ॿिया भाइर आहिनि शायदि ॻाल्हाइनि, अलामा आया काज़ी जदीद सोच जो माण्हू हो। हुन जी सोच जदीद हुई। हू चाहे पियो जॾहिं हू दुनिया जो दौरो करे थो, जॾहिं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञे थो, तॾहिं हू सोचे थो त असांखे जेको आहे सो उहा तइलीम ऐं उहो शऊर असांजे पंहिंजी क़ौम खे बि ॾियणु खपे जंहिंसां हू पूरी दुनिया में पंहिंजो ॻांढापो जोड़े सघनि। नतीजे में जॾहिं सिंध यूनिवर्सिटी ठहे थी ऐं 2 सालनि ताईं त को डिपार्टमेंट न हुयो, पर जॾहिं अलामा साहब पंहिंजी ज़िम्मेदारी जॾहिं वाइस चांसलर थिए थो त हू हुते केमिस्ट्री डिपार्टमेंट बि खोले थो ऐं बॉटनी बि, जेको शायदि सिंधी क़ौम ते इहो हुजे त असां जदीद तइलीम जेका आहे सा ॿाहिरां सिखी आहे। जदीद तइलीम जो बुनियाद ज़ाहिर बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे ऐं इहे सभु शोबा उहे आहिनि जेके अॼु जे दौर में जेकॾहिं साइंस का तरक़ी कई आहे ऐं असां जदीद टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कयूं था त उहे शोबा सिंध यूनिवर्सिटी में क़ाइमु कया विया हुया। इन जो मतिलबु आहे त अलामा आया काज़ी जदीद सोच जो माण्हू बि हुयो ऐं हुन चाहियो पिए
त अॻिते हली करे असां पंहिंजे नौजवाननि में उहा तइलीम ऐं उहा सुजागी ॾियूं जंहिंजी अॻिते हली करे ज़रूरत पवंदी। नतीजतन असां ॾिसूं था त असां वटि डॉक्टर इंजीनियर सभु जेके मौजूदु आहिनि ऐं सिंध यूनिवर्सिटी उहो सिंध जो पहिरियों वाहिद अदारो हुयो जंहिंमें इहे हर क़िस्म जी तालीम ॾिनी वेंदी हुई ऐं इहो सहरो जेको आहे सो अलामा आया काज़ी खे ई आहे। इत्तफ़ाक़ आहे हफ़्तो खनि अॻु में काज़ी आसिफ़ अलामा साहब जो शायदि भाणे जो ई आहे, उन वटि असां वेठा हुयासीं। मां हुयमि, जावेद काज़ी हुयो, सुरैया मखदूम हुई ऐं जॾहिं उते बहस मुबाहिसो थिए पियो त काज़ी साहब जो इहो चवणु हुयो त मुंहिंजो मामू जेको आहे सो लेफ्टिस्ट हुयो। हाणे मूंखे न आहे ख़बर त तारीख़ में उनखे लेफ्टिस्ट ज़ाहिर कयो अथनि या न कयो अथनि, पर जेको बहस हुयो उन में इहो ई ज़ाहिर थिए पियो त माना हुनजी सोच जेका ही उहा पूरी दुनिया ते त दुनिया कीअं तरक़ी करे सघे थी, इन जे करे हुन पंहिंजी यूनिवर्सिटी खे बि अहिड़े ई नमूने सां जेको आहे सो ठाहियो ऐं अहिड़े ई तरीक़े सां जेका आहे सा उते तालीम ॾियण जी कोशिशि कई। ख़ुशी आहे जो अॼु असां तक़रीबन 70 साल थी विया आहिनि, असां अॼु जेको आहे सो वेही करे अलामा काज़ी खे यादि कयूं था ऐं उन ते ॻाल्हायूं था। ख़ुशी इहा बि आहे त भली खणी असां कंहिं वॾनि होटलनि जे सेमिनारनि में अलामा काज़ी खे यादि न कयो आहे, पर हे सचल ॻोठ उहो बुनियादु आहे, उहा सचाई आहे, उहा पीढ़ आहे जेका अलामा काज़ी खे सम्झी सघे थी। किताबी दुनिया न आहे, पर हिते जेके बि माण्हू रहनि था उहे हक़ीक़त पसंदि आहिनि, उहे हक़ीक़त खे सम्झणु चाहिनि था। तंहिंजे करे मूंखे त जॾहिं बि इहो चयो वेंदो आहे त तव्हां अचो हिते बेनज़ीर हाल में जेको आहे प्रोग्राम रखियो आहे, केर बि प्रोग्राम रखे थो, दरअसल हाल जी अहमियत न हूंदी आहे, माण्हुनि जी अहमियत हूंदी आहे। भली उहे खणी घटि तइदाद में हुजनि, पर जॾहिं असांजो मैसेज वञे थो, जॾहिं सुभाणे सचल ॻोठ में इहो यादि कयो वेंदो त अॼु हीउ जेको प्रोग्राम हुयो उहो कंहिं ते हुयो, त ज़रूरु माण्हू इहो पुछंदा त इहो अलामा आया काज़ी जो। तंहिंजे करे जस आहे, मुबारकबाद जे लाइक़ु आहिनि अदा बारी मंगी ऐं अदा खोसो त इन्हनि जेको आहे सो इहो एहतमाम हिते कयो आहे ऐं ख़ुशी आहे त तारीख़ जी इन्हनि हक़ीक़तुनि खे तव्हां साम्हूं आणियो था ऐं जेको असांजो नओं नसुल आहे उन खे ॿुधायो था ऐं नए नसुल खे आगाही ॾियण जे लाइ खणी असां खां हिकु कतिरो ई सही यादुनि जो हिते जमा कयो था। पर हीअ नौजवान जेके आहिनि सुभाणे जॾहिं तारीख़ ठाहींदा त तारीख़ में अलामा आया काज़ी खे तमामु घणो सुरखरू करे पेश कंदा। महिरबानी। मां हिकिड़ी ॻाल्हि इहा चवंदी हलां त मकालो मुंहिंजो लिखियलु आहे, अदावारी मंडी मूंखे चयो त चई मुख़्तसिर ॻाल्हाइणो, मां चयो ठीकु आहे अदा, ऐं इनशाला मां मकालो तव्हांखे ॾींदसि जेको हिकिड़ो तफ़सील सां लिखियलु आहे। बाक़ी हाणे थोरो मिड़ई यादि करिणो हो, हिकिड़ी थोरी कंट्रीब्यूशन करणी हुई ऐं तव्हां वटि हाज़िरी ॾियणी हुई, तंहिंजे लाइ असां शरीक थियासीं। महिरबानी। ॾात वॾी शइ न आहे पर सच वॾी शइ आहे। ॾात वॾी शइ न आहे पर सच वॾी शइ आहे ऐं जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। हाणे मोहतरम डॉक्टर शेर महाराणी खे गुज़ारिश कंदो पाण अचनि ऐं अलामा साहब डॉक्टर शेर महाराणी। महिरबानी सारंग खां। लतीफ़ साईं चयो त माउ खावड़ी हलिया दुख आहे दूहां, माउ खावड़ी हलिया दुख आहे दूहां, छपर जा सूहां ॾोथिन ॾुथ चितायो। स्टेज ते वेठल तमामु मौज़ूद शख़्सियतूं ऐं साम्हूं वेठल ओतिरियूं ई मौज़ूद हस्तियूं, जे लतीफ़ जी ॿोली। अलामा आया काज़ी साहब ते तमामु घणो ॻाल्हायो वियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहे व्यूज़ गॾु कया वञनि
ऐं इन्हनि खे कंपाइल कयो वञे जेको बारी साहब ज़िम्मो खयो आहे त हिकिड़ो सुठो बुनियादी डॉक्यूमेंट ठही सघे थो जेको कंहिं बि ईंदड़ वक़्त जे शागिर्द जेको काज़ी साहब ते MPhil या PhD करणु चाहींदो उन जे लाइ तमामु घणो इहो लाभायतो साबित थी सघे थो। हिन वक़्त ताईं सिंधी अदब में तहक़ीक़ जे हवाले सां तमामु घणो कमु थियो आहे, थिए पियो। मुंहिंजा उस्ताद वेठा आहिनि, उर्दू यूनिवर्सिटी हुजे या कराची यूनिवर्सिटी हुजे, ॿिन्ही यूनिवर्सिटियुनि में तमामु घणो कमु थिए पियो। पर ॿ शख़्सियतूं अहिड़ियूं आहिनि जिन जा सिंध ते, सिंधी अदब ते तमामु वॾा अहसान आहिनि, पर उन्हनि ते कमु नाहे थियो, जेके कमु लहणनि। हिकिड़ो पीर हुसामुद्दीन राशिदी जंहिं सिंध जी तारीख़ खे अहिड़े नमूने सां निर्वार कयो आहे जेका आम माण्हू जे वस जी ॻाल्हि कान्हे का। हुन सिंध जी तारीख़ खे उन्हनि ऐवाननि ताईं पहुचायो जिथे सिंध जी तारीख़ में सारियल हुई या उन ते दज़ चढ़ी वई हुई। ऐं अल्लामा काज़ी साहब संदसि कंट्रीब्यूशन उहो मकालनि जी सूरत में हुजे, लेक्चर्स जी सूरत में हुजे, लतीफ़ियात जी सूरत में हुजे या कंहिं ॿी सूरत में तमामु घणो आहे। मुख़्तार भाउ ॾाढो तफ़सीली ॻाल्हायो त उन्हनि ते कमु थियण जी इलाही सख़्तु ज़रूरत आहे ऐं असांखे कमु करणु खपे। अप्रैल जो महीनो काल्ह ई असां आगा सलीम जे हवाले सां कराची यूनिवर्सिटी में प्रोग्राम करे रहिया हुआसीं, ॾाढो अहम आहे इन्हनि ॿिनि शख़्सियतुनि जे हवाले सां। आगा साहब अप्रैल में ॼाओ ऐं अप्रैल में ई वफ़ात कयईं ऐं अल्लामा काज़ी साहब अप्रैल में ई ॼाओ ऐं अप्रैल में ई उन वफ़ात कई। इहे इत्तफ़ाक़ चइजनि या इन जे पोयां का हिकमत अमली आहे या कुझु इन जे पोयां का इल्मियत आहे, इहो पिणु हिकिड़ो सुवालु आहे त ॿार जी मोकिलाणी अप्रैल में ई थींदी आहे ऐं ही हिकिड़ी अहिड़ी ॿार हुई जंहिंजी मोकिलाणी अप्रैल में थी आहे। ऐं असां सभई अॼु पंहिंजे उन हीरो खे यादि कयूं पिया जंहिं अणमिट नक्श छॾिया आहिनि अदब ते, सिंध जी तारीख़ ते, सिंध जे फ़लसफ़े ते। फ़लसफ़े जे हवाले सां हिकिड़ो सिर्फ़ु नुक़्तो शेयर करे ऐं पंहिंजी जेका सो ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि। काज़ी साहब जो चवणु इहो हूंदो त अखियूं ॾिसण लाइ आहिनि, इन्हनि खे ॾिसणु खपे। जॾहिं घणो ॾिसनि त पोइ इन्हनि खे पूरे छॾणु खपे। इन्हनि खे बंदि करे अंदर जो अखियूं खोलणु खपनि, पर अंदर जो अखियूं तेसी ताईं न खोलणु खपनि जेसि ताईं ॿाहिरां जा मुशाहिदा मुकमिल न थी वञनि। पहिरियां जीअं शाह साईं चयो त डोरे डोरे ॾेर माउ कावड़ी आया मयनि पेरें खे को ॼाणा कंहिं पार जी। त हिन माण्हूअ जो इहो मुशाहिदो अखियूं ॾिसण लाइ उन्हनि खे ॾिसणु खपे। पाखियूं जा न कजनि रोई रोई अखियूं, जर कजर जी नखियुनि में सेकीअ पहिरीं पसंदि। त पहिरियां इहे अखियूं ॾिसनि, लामहदूद ॾिसऊं ॾिसनि, पर उन खां पोइ उन्हनि खे पूरे छॾणु खपे, बंदि करे छॾणु खपे ऐं पोइ अंदर जो अखियूं खोलणु खपनि। असुलु मुशाहिदो, असुलु मुराक़बो तॾहिं शुरू थींदो जॾहिं अंदर जो अखियूं खोलबियूं। ऐं असां जेकॾहिं हिकु लम्हे जे लाइ पंहिंजूं अखियूं पूरे काज़ी साहब जे समूरी हयाती खे ॾिसूं था, काज़ी साहब जे समूरे कम खे ॾिसूं था त यकीनन असांजूं अखियूं खुलण खां पोइ एतिरामन वरी झुकी वञनि थियूं। तव्हांजी महिरबानी। हणणु हकलणु ॿेली सारण, हणणु हकलणु ॿेली सारण, ई मांझियाई मर्ग विझनि था न फ़र्क़ु हुकमनि जी रांदि में। हाणे आऊं डॉक्टर कमाल जामू साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अलामा साहब ते खड़ी लॻनि। जय नाम आज मुझे मना हरियत में प्रिय दुनिया सफर पूछा गुजार तो के बाद सभी दोस्तों के अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो त जस्सू जे बारी मक्की साहब के, अमीन मक्सी साहब के ऐं ॿियनि दोस्तनि खे जिन प्रोग्राम कयो आहे, हिननि दोस्तनि प्रोग्राम कयो आहे ऐं
ॿियो फ़र्ज़ु उन्हनि दोस्तनि ते थिए थो जेके सचल ॻोल्ह रहनि था ऐं फेसबुक जे वसीले मूंखे ख़बर पए थी या मीडिया जे वसीले उहे अचनि ऐं इन प्रोग्राम में शिरकत कनि छो जो तारीख़ ॿिनि हथनि सां वॼंदी आहे हिकु हथ सां न वॼंदी आहे। हिते नौजवान नेता शायदि अब्दुल बचू आहे उनखे नौकरी मां कढियो वियो आहे। मां अपील थो कयां त उनखे बहाल कयो वञे ऐं उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं अवां सभिनी जी गुज़ारिश आहे त उन सां गॾु बीहो। मां 5-7 मिंटनि में पंहिंजे मकाले खे पूरो कयां घणो मां तव्हांजो टाइम वठंदुसि। हीउ हिन में कुझु सिंध यूनिवर्सिटीअ जी जेका इब्तिदा थी कराची में उन जो ज़िक्र आहे ऐं काज़ी साहब जो ज़िक्र आहे। सिंध जी पहिरीं यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी जेका पाकिस्तान ठहण खां अॻु 3 अप्रैल 1947 में कराची में क़ाइमु कई वई। उन यूनिवर्सिटी जी पहिरीं बिल्डिंग मुंहिंजी यूनिवर्सिटीअ वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी अब्दुल कैंपस सिंध सरकार जे घर में हुई। इन हंधि मौजूदु मुख़्तलिफ़ बिल्डिंगुनि बाबति ॿुधायो वञे थो त सिंध यूनिवर्सिटी पहिरियां हिते हुई। हिकु इमारत जंहिंजी कराची कॉलेज फॉर वुमेन क़ाइमु आहे उन लाइ चयो वञे थो त बिल्डिंग में पहिरियां सिंध यूनिवर्सिटी ऐं पोइ कराची यूनिवर्सिटी क़ाइमु थी। डाउन यूनिवर्सिटी जी पुराणी इमारत लाइ चयो वञे थो त हिते सिंध यूनिवर्सिटी शुरू थी। बहरहाल ॿी समूरी इमारतूं ईसाई जे साम्हूं आहिनि। इन हवाले सां इन ते वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। तारीख़ जे हिन वर्क़ मां बि हैरत करे सघे थी त सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों वाइस चांसलर जंहिं शख़्स खे बणायो वियो उहो ई कराची यूनिवर्सिटी जो पहिरियों वाइस चांसलर मुक़ररु थियो। उहो शख़्स हो ABA हरी जंहिंखे अब्बा हली चवंदा हुआ। हुनखे सिंध खां ॿाहिरां घुरायो वियो ऐं हिनखे चयो वियो तूं वाइस चांसलर थी। हुनखे सिंधी ॿोली खां वाक़फ़ न हुई, साॻिए सिंध सां पहुच न हुई। जॾहिं पाकिस्तान ठहियो ऐं 1951-52 तारीख़ कराची यूनिवर्सिटी ठाही वई त हुन सिंध यूनिवर्सिटी जो सामान ॿाहिरि फिटो करे कराची यूनिवर्सिटी जो उन साॻिए बिल्डिंग में कारबार शुरू कयो। 1952 में सिंध यूनिवर्सिटी जे साम्हूं ई उर्दू कॉलेज जो बुनियादु रखियो वियो। कराची में सिंध यूनिवर्सिटी रुगो हिकु इम्तिहानी बोर्ड हुई, उन में तदरीस न थींदी हुई। उन ज़माने में मैट्रिक इंटर जा इम्तिहान बि कराची यूनिवर्सिटी वठंदी हुई। हाल में स्पीकर सिंध यूनिवर्सिटी जे बानी में साईं GM सर फ़हिरिस्त हो। सिंध यूनिवर्सिटी जो जॾहिं हैदराबाद में ॿियो जनमु थियो त उन जो बानी अल्लामा आया काज़ी साहब हो, जंहिं सिंध यूनिवर्सिटी खे हिकु तदरीसी ऐं तहक़ीक़ी इदारो बणायो। हुन ॿोली अदब ऐं समाजी इल्मनि सां गॾु साइंसी इल्मनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो। फिज़िक्स ऐं केमिस्ट्री जा शोबा पिणु क़ाइमु कया। इन सां गॾु 1952 धारी सिंधी शोबो पिणु क़ाइमु कयई। हुन सिंध यूनिवर्सिटी में न रुगो जदीद ऐं आलमी मयार मुताबिक़ मुख़्तलिफ़ इल्मनि जा शोबा क़ाइमु कया, पर जाम शोर में इमारतुनि जी डिज़ाइन ऐं मयार आला रखियई त जीअं जॾहिं सॼे सिंध जा शागिर्द पढ़णु अचनि त उन्हनि खे नई दुनिया महसूसु थिए। उनजे पढ़णु पढ़ाइण ऐं सिखण लाइ न रुगो उन्हनि जी दिलि खे पर शौरी उॾाम सनत वधे। जॾहिं शौरी उॾाम वधे थी त पोइ इंसान हक़ीक़ी माण्हू बणिजे थो। सिंध यूनिवर्सिटी न रुगो मादरी इल्मी आहे, पर सिंध जे इल्म अदब ॾाम ऐं शौर जी पहिरीं माउ पिणु आहे, जंहिं लॻभॻि सिंध जे समूरे यूनिवर्सिटियुनि खे जनमु ॾिनो। अल्लामा आया काज़ी वाक़ई मुख़्तलिफ़ इल्मनि जो आलिम ऐं ॾाहो हो। कानून, फ़लसफ़ो, अदब, माशात, मुख़्तलिफ़ मज़हबनि जो इल्मु हिक ई शख़्स में मौजूदु हो। सिंध में हिन क़िस्म जा माण्हू आंगन ते ॻणण जेतिरा मुश्किल सां मिलंदा। हुन पंहिंजो समूरो इल्मु ताहक ऐं फ़िक्र सिंध जे हवाले कयो। लखे उञाणनि सदस्य इल्मी समुंड मां पाणी पीतो। अल्लामा काज़ी साहब सिंध यूनिवर्सिटी वसीले सच त सिंध में तमामु वॾो इख़्तिलाफ़ आणे छॾियो। अल्लामा काज़ी साहब बुनियादी तौर सिंधी अदीब हो। हुन सिंधी फाइनल जे इम्तिहान पास करण खां पोइ ॿिया इल्म हासिलु कया। ॿियनि इल्मनि में बि हुन महारत हासिलु कई। काज़ी साहब असां समूरनि लाइ वॾो मिसाल आहे। जेको माण्हू शुराती तालीम पंहिंजी मादरी ॿोली में हासिलु थो करे उन जूं सलाहियतूं बदल थियूं। असां गुज़िरियल केतिरनि सालनि खां पंहिंजी मादरी ॿोली बदिरां ॿारनि खे ॿियनि ॿोलियुनि में तालीम ॾियारियूं पिया। तंहिं हूंदे बि असांजे नए नसुल जे सलाहियतुनि में का वॾी बात न पई थिए। इन जो हिकिड़ो सबबु पंहिंजी मादरी ॿोली खे अहमियत न ॾियण में आहे।
इहो ई सबबु आहे त दुनिया जा 5 इदारा यूनिसेफ वग़ैरह ॿारनि खे इब्तिदाई तालीम मादरी ॿोली में ॾियण ते ज़ोर भरनि था। तंहिं करे असांखे इन पासे ध्यानु ॾियणु घुरिजे। अल्लामा आया काज़ी साहिबु शाह लतीफ़ जो आशिक़ हो। उन पंहिंजी घरवारीअ एल्सा काज़ी सां गॾु शाह जे कलाम जो तर्जुमो कयो। शाह जो रिसालो पिणु तरतीब ॾिनई। इहे कम मिसाली आहिनि। इन सां गॾु उन शाह लतीफ़ खे आलमी शाइर तौरु बणाइण में बि पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। उन शाइरी जे आलमी उसूलनि ख़ासि तौर ते जग मशहूरु आहे कार्लाइल जे उसूलनि मूजिबि शाह लतीफ़ जे कलाम जी परख कई। इन्हनि उसूलनि में ही उसूल शामिल हुआ। शाइरी उहा सुठी आहे जेका ॻाए सघिजे। शेर उहो आला आहे जंहिंमें तरन्नुम हुजे। शेर उहो आला आहे जंहिंमें तरकीब न करे सघिजे। जेकॾहिं कजे त ऐब महसूसु थिए। टियों हुयो शाइर पंहिंजे शेर वसीले ॿोली जो ज़ख़ीरो वधाए। वसफ़ुल उसूलनि माण्हुनि मापनि क़दुरनि में वक़्त सां गॾु तब्दीली ईंदी रहंदी आहे। तरबीब पिणु थींदियूं रहंदियूं आहिनि। तंहिं करे पंहिंजे दौर जे हिसाब सां अल्लामा आया काज़ी साहिब जा शाइरी बाबति उसूल या मयार तमामु बहितर हुआ। हाणे उन्हनि में कुझु तब्दीली अची वई आहे। मिसाल हिन वक़्तु आज़ाद नज़्म नसरी नज़्म बि ॻातो वञे थो ऐं उन में बि तरन्नुम पैदा थी वञे थो। 12 वज़न जा क़ैद जहिड़ो कर ख़तमु थींदा पिया वञनि। शाह लतीफ़ जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि पंहिंजी तरतीब ॾिनल रिसालनि में पंहिंजे इल्म जे आधार ते लफ़्ज़ हेठि मथे कया आहिनि। यानी का तहक़ीक़ हतमी न आहे। बहरहाल सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि अल्लामा काज़ी साहिब जो लतीफ़ सरकार बाबति कमु हिकु शानदार कमु आहे। अल्लामा आया काज़ी जहिड़े सचे ईमानदार ऐं जाफ़ड़ी आलिम जे किरदारु इल्म ऐं ॾाह मां असांखे सबक़ हासिलु करण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी ख़ासि तौर ते ऐं सॼे सिंध खे आम तौर ते अल्लामा आया काज़ी साहिब जहिड़नि आलिमनि जी शदीद ज़रूरत आहे। अचो त सदस ॿारियल लाट मां लाट ॿारे सिंध खे रोशन कयूं। पाणी हारी सर ॿाहिरो जर ते पखी जीअं। पाणी हारी सर ॿाहिरो जर ते पखी जीअं। असां सॼण तीअं रहियो आहे ॻोह में। हाणे आऊं सिंधी अदबी संगत जे राब्ता सेक्रेटरी मोहतरम अमीन मक्सी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं साईं मसूद नूरानी साहब, साईं प्रोफेसर डॉक्टर गफूर अहमद साहब, साईं कमाल जामलो साहब, साईं अकबर लगारी साहब, नज़ीर चन्ना साहब ऐं ॿिया जेके बि इल्मु दोस्त अज़ीज़ दानिश्वर असांजे हिन सद ते मौजूदु आहिनि उन्हनि खे आउं भलीकार चवां थो। उन्हनि जी महिरबानी ऐं शुक्रियो अदा कयां। मुंहिंजा साईं अल्लामा आया काज़ी शख़्सियत ते तमामु घणो तफ़सीली ॻाल्हायो वियो आहे। असुल में उहो शाह लतीफ़ जे हिन सिट जे मिसदाक़ हुयो त जोगीरा जहान में नूरी न नारी बरी जिद बारी आम न जिद सुनरी। अल्लामा साहब फ़लसफ़ी दानिश्वर ऐं तमामु वॾो लतीफ़ जो पारखू जो आम रिवायती इंसान जेको थो न हो। मां हिते मुख़्तसिर सिर्फ़ु जन माण्हुनि अल्लामा साहब ते तहक़ीक़ कई आहे या लिखियो आहे उन्हनि जा मुख़्तसिर जेको आहे इक़्तिबास पढ़ी ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि। मुंहिंजा साईं ग़ुलाम रब्बानी आगरे पंहिंजे किताब में जेके इक़्तिबास बयानु कया आहिनि उन्हनि जो इहो चवणु हो त अली अहमद गिरोही जीअं चयो त सिंध भिटाई खां पोइ जेको वॾो माण्हू पैदा कयो आहे उहो अल्लामा आया काज़ी हो। मोहम्मद इब्राहिम जो 19वीं सदी में सिंध जेके वॾे में वॾो ज़हन पैदा कयो उहो ग़ालिबन अल्लामा काज़ी हो। रब्बानी साहिब लिखियो आहे त हिंदुस्तान जे सदर ज़ाकिर हुसैन जन ॾिठो त हुन लिखियो आहे त ज़िंदगी तूं जेके खड़ियूं अल्लामा साहिब जे लाइ लिखियो अथई त ज़िंदगी तूं जेके खड़ियूं अव्हां जी सोबत में गुज़रूं से मुंहिंजे अज़ीज़ तरीन सरमाए हयात आहिनि। जॾहिं त अल्लामा आया काज़ी जान छॾियो त न पाकिस्तान जे सदर खां अॻु सदर आल इंडिया जे सदर जो आल इंडिया रेडियो तां ई तहज़ीबी पैगाम नशर थियो। साईं जेम्स हैडक खेसि पंहिंजो उस्ताद मञी थो। मज़हब फ़लसफ़ो साइंस मौजूदु आहे। हैदराबाद जीअं लिखियो आहे पंहिंजो रब्बानी त हैदराबाद एसेंस जो शहर आहे जंहिंजा आले इंसान सुकरात जे साम्हूं अदब सां कंध नुमाए सच जो सबक़ वठी रहिया आहिनि। अल्लामा साहब आलिम हो या वॾो मुफ़क्किर हो या वॾो मुसनिफ़ हो या वॾो मुक़रर हो फ़ैसिलो करणु ॾाढो मुश्किल आहे छो त कुदरत हुनखे मिलणी सिफ़तुनि सां सिंगारो। संदसि शख़्सियत हमगीर हुई। संदसि दौर में ॿिया बि वॾा आलिम पैदा थिया पर पाण
ॼण त तारनि भरे आसमान में चोरी जो चंड हो। संदसि गुफ़्तगू जो अंदाज़ अहिड़ो हो, छा लफ़्ज़नि जो इंतिख़ाब, छा ख़्यालनि जी परवाज़, ॼण त हिमालय जे बुलंदी तां इल्म ऐं इरफ़ान जो आबशार वही रहियो आहे। ज़ुर्ममंद नारे जे हवाले सां अलामा साहिबु चवंदो हो त हू 20वीं सदीअ में अलामा साहिबु ख़ुदि चवंदो हो त सिंधी 20वीं सदीअ में कीअं कंदा, न सनत में आहिनि न तिजारत में आहिनि, लॻे थो त इहे जेके आहिनि से वाड़ा खोले ऐं खीर खपाईंदा। मक़सदु हुनजो तर्जो तमामु जेको आहे गहरो ऐं गहराई वारो हुयो। आख़िर में जेका हुन जतोई साहिब जे बक़ौल त आख़िर में जेका तहरीर अलामा साहिब जी मिली उहा हुई त ख़ुशा शीराज़ बिमा शालज ख़ुदा वंदा निगहदार अज़वालज, यानी ए अलाह मुंहिंजी जेको मक़सदु हुन सिंध जे लाइ चयो आहे त हुनखे हुन ज़वाल खां बचाइजांइ। तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में मां साईं अकबर साहिब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजे हिन प्रोग्राम में तमामु घणी जेको तावन कयो ऐं उनजी जेके अलामा साहिब जे लाइ हुन 2 लफ़्ज़ चया उहे मां हिते साईं जी इजाज़त सां हिते कोट कयां थो त पाण चयूं त अलामा साहिबु तमामु वॾी शख़्सियत हुया ऐं हुननि इबादत जो जेको तसवुर पेश कयो हो उहो आम रवाजी न हो। अलामा साहिब जे ज़हन में इबादत अब्दत ऐं अब्द खां जेका आहे सा निकितल आहे बुनियादी तौर ते। हुनजो मतिलबु इहो आहे सुपुर्दगी। उहा पोइ नेचर जो, जमादात जो, नबादात जो, इंसाननि जो, जानवरनि जो, हर शइ जी जेका आहे सो तहफ़ुज़ ऐं उनजी हिफ़ाज़त ऐं उनजी जेका आहे सा ख़िदमत जेका आहे उन में अची थी वञे। त इबादत जो असुलु मक़सदु आहे सुपुर्दगी। ऐं ॿी ॻाल्हि जेका ॿुधायूं त उन्हनि पंहिंजी कॾहिं बि ज़ाती मिल्कियत न ठाही। एतिरे क़दुरु जो हू पंहिंजो जेको फर्नीचर हो, बेड या जेके सोफ़ा हुया उहे किराए ते वठंदो हो ऐं जॾहिं किराया हर महीने हुनजी किराए जी अदायगी जेका थींदी रहंदी, पोइ जॾहिं हिकिड़े दफ़े हुन जंहिंजो जेके इहो सोफ़ा ऐं उहो मालिक हुयो हुनखे चयो साईं आऊं किरायो एतिरो ॾेई चुका आहियो जो हाणे इहे तव्हांजी मिल्कियत आहिनि ऐं इहे तव्हांखे आया, तव्हां हिन खां वधीक जेके पैसा अदा करे चुका आहियो। त अलामा साहिबु चयो त मां त इहो ई नथो चाहियां त मुंहिंजी का ज़ाती मिल्कियत हुजणु खपे। तंहिंजे करे अहिड़ियुनि शख़्सियतुनि ते असांखे वधीक मज़ीद रिसर्च करणु खपे। साईं ॿुधायो त असां वटि कुझु जेके आहिनि से केसेट्स या उहे लेक्चर आहिनि उन्हनि खे बि असांजे नौजवान नस्ल खे ॿुधाइणु खपनि। आख़िर में सभिनी जो वरी बि शुक्रगुज़ार आहियां अकबर साहिब जो ऐं जेके अकाबरीन वेठा आहिनि साईं नूरानी साहिबु, डॉक्टर गफ़ूर साहिबु, अज़ीज़ चन्ना साहिबु, ॿिया जेके परे खां असांजे गुलशन हदीद खां जेके असांजी गाॾी में दोस्त 5-6 कलाक हिते सिड़जी आया उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। वरी महिरबानी। सधाईंदी सबका बुख न बासे का, सधाईंदी सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बिश नाहे जा, मूसी हले सा जा जी मिठो न थिए। हाणे आऊं प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर सूरी साहब खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अलामा साहिब ते मक़ालो पेश कनि। साईं वरी महिरबानी। पहिरीं ॻाल्हि इहा त आउं यूज़ न कंदुसि छो त हिन में आवाज़ु एतिरो थो गूंजे। हा, तंहिंजे करे कोशिशि आउं इहा कंदुसि त पंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं डायरेक्ट पहुचायां। ऐं तमामु घणियूं ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि, तंहिंजे करे ॻाल्हियुनि खे रिपीट करण जी ज़रूरत न आहे। अलामा आहे काज़ी जहिड़ी शख़्सियत ते ॻाल्हाइणु ऐं उहो ईअं झटिपट में ॻाल्हाए वञणु, इहो अलामा आहे काज़ी सां इंसाफ़ कोन्हे आई। तंहिंजे करे अलामा आहे काज़ी जूं सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं आहिनि जेके आउं हुते पेश कंदुसि। इहो 2009 जो वाक़ियो आहे जॾहिं असां वटि सिंधी अदबी संगत में अयाज़ जानी साहिबु मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते लेक्चर कराया हुआ ऐं उन वक़्तु मुंहिंजे हिसे में अलामा आहे काज़ी जो लेक्चर आयो हो ऐं उन वक़्तु बाक़ाइदा मूं अलामा आहे काज़ीअ ते रिसर्च कई हुई ऐं मूं पेपर तयारु कयो हो जंहिंमें केतिरियुनि शयुनि जी जो नओं इंकशाफ़ थियो मुंहिंजे मथां त अलामा आहे काज़ी जहिड़ी शख़्सियत अहिड़ी बंदि ॼण त असां वटि पेती में पई हुई जंहिंखे असां एक्सप्लोर ई कोन कयो। हीअ सिर्फ़ु आम शख़्सियत कोन हुई त हू सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो या आम शख़्सियत कोन हुई त उहो एल्सा काज़ी जो हस्बैंड हो। बेसिकली हिन एरिया में जेके दुनिया जेके नंढे खंड जूं जेके तमामु वॾियूं शख़्सियतूं पैदा थियूं
जिनमें डॉक्टर राधा कृष्ण जहिड़ी शख्सियत पैदा थी, डॉक्टर ज़ाकिर हुसैन जहिड़ी शख्सियत पैदा थी, मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारो, इब्राहिम जोयो साहब, GM सैयद साहब, इहे वॾियूं शख्सियतूं जेके हुयूं, उन्हनि शख्सियतुनि जे पाए जी वॾी शख्सियत अलामा काज़ी हुई जो संस हिकिड़ो ख़त जेको AK बिरोई साहब ज़िक्र किथे कयो आहे त अलामा आया काज़ी साहब खे डॉक्टर ज़ाकिर हुसैन जेको हिंदुस्तान जो प्रेसिडेंट हो उहो ख़त लिखंदो हो ऐं चवंदो हो त तव्हां सां गुज़िरियल जेके चंद मुंहिंजूं घड़ियूं आहिनि, मूंखे मुंहिंजी ज़िंदगी जी ख़ुशनसीबी आहे जो तव्हां सां मूं गुज़ारियूं आहिनि। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तरफ़ां ऐं सिंधी अदबी संगत तरफ़ां मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके हिन अहम प्रोग्राम में पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया, असांखे इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान सारंगजोय खे हिकु भेरो ॿीहर हिकु नए मौज़ू सां ऐं नए प्रोग्राम सां तव्हां सां गॾिबासीं। सिंध सलामत, साथ सलामत। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।